Assalamualaikum, good evening and welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां मज़े में आहियो? ऐं माशाल्लाह कराची जो मौसम कुझु बहितर थियो आहे, 2-3 ॾींहंनि खां झुड़ लॻो पियो आहे ऐं काफ़ी राति जे टाइम असर जे टाइम जेको आहे थधिकार आहे ऐं ॾींहं जो टेम्परेचर बि एॾो मतिलबु बुरो न आहे, ठीकु आहे, प्लेज़ेंट आहे ऐं काफ़ी हद ताईं गर्मी हींअर ख़तमु थी चुकी आहे छो त समुंडियूं हवाऊं शुरू थी वियूं आहिनि। 30 या 40 किलोमीटर पर रफ़्तार जे हिसाब सां परार जे हिन हिसाब सां हली रहियूं आहिनि। सो उन जे करे जेको आहे न मौसम में इलाही बहितरी अची वई आहे ऐं नमी जो जेको हिकिड़ो तनासुब जेको हुयो वधियल हुयो उहो बि इलाही घटि थियो आहे। जेको हिकिड़ो घिमियल मौसम हूंदो हुयो, अजीब हिकिड़ो घिम वारो मौसम हूंदो हुयो, त उहो बि इलाही घटि थी वियो आहे। त हाणे अल्हम्दुलिल्लाह सुबुह जो जॾहिं उथूं था त हिकिड़ी फ्रेश हवा बि असांखे मिले थी, थधी हवा बि मिले थी, ॾींहं जो बि, राति जो त ॾाढो बहितरीनु मौसमु आहे। त स्पेशली उहे असांजा भाउ भेण जेके AC खे प्रिफर कंदा या आउटडोर एक्टिविटीज़ खे प्रिफर कंदा न हुया एतिरो, त हींअर मां उन्हनि खे चवंदसि त हींअर वारो जेको मौसमु आहे तव्हां इंजॉय करे सघो था। ॿाहिरि जेके बि एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि ते तव्हां थोरो ध्यानु ॾेई सघो था। उन खां अलावा अॼु सुबुह जेको आहे CM सिंध मुराद अली शाह साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठी ऐं ॾाढो सुठो लॻो त उन्हनि मतिलबु ॿुधायो त 1 ऑगस्ट खां वठी 14 ऑगस्ट ताईं असां जेको आहे एक्टिविटीज़ कंदासीं कराची तोड़े सॼी सिंध में। ऐं उहे एक्टिविटीज़ इहा हूंदी त मतिलबु कराची सी व्यू ते मेन कॉन्सर्ट थींदो, शोज़ थींदा ऐं उन खां पोइ वरी हैदराबाद आहे, सखर आहे, डिफरेंट जायुनि ते जेको आहे 14 ऑगस्ट ताईं कॉन्सर्ट्स बि थींदा, शोज़ बि कराईंदा। त इहो सुठो हिकिड़ो स्टेप आहे, सुठी शइ आहे। आज़ादी खे सेलिब्रेट कजे ऐं पंहिंजो पाण खे बि मतिलबु इहो ज़रूरु फील कराइजे त हा मां हिन मुल्क जो भाती आहियां, हीअ माउ आहे मुंहिंजी, अमड़ आहे मुंहिंजी, सिंध मुंहिंजी अमड़ आहे, मुल्क मुंहिंजी अमड़ आहे। त हिन सां उहा ई वफ़ा कजे, उहा ई मोहबत कजे ऐं असां काॾे बि वञूं मोटी असांखे हिते ई अचिणो आहे। छो जो हिन मुल्क जी जेका धरती, हिन जी जेका मिटी आहे न हिन धरतीअ जी, उन जी जेका ख़ुशबू आहे न असां उनखे नथा विसारे सघूं। ऐं असां कहिड़ी बि मतिलबु कुंड कुर्छ में रहूं, कहिड़ी बि मतिलबु शहर में मुल्क में किथे बि रहूं, पर असांखे मोटणो पंहिंजे ई मुल्क में आहे। मां सलाम कंदी आहियां उन्हनि माण्हुनि खे जेके 20 सालनि खां 30 सालनि खां पंहिंजो मुल्क छॾे ॿाहिरि वेठा आहिनि ऐं हो कीअं था पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि वला आलम, पर पंहिंजे मुल्क जी किथे न किथे यादि ज़रूरु ईंदी आहे, पंहिंजनि जी यादि ज़रूरु ईंदी आहे। पंहिंजनि ते मूंखे यादि आयो त अॼु जेको आहे फ्रेंडशिप डे आहे, हिकिड़ो ख़ूबसूरत रिश्तो आहे ऐं ख़ालिस अहसास जंहिंखे चयो वेंदो आहे। पर अफ़सोस इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं हाणे असांखे फ़िल्मुनि में किताबनि में ई नज़र ईंदियूं आहिनि। अॼुकल्ह जी जेका दोस्ती आहे ॾाढी ॾुखी थी वई आहे, ॾाढी मुश्किल सां सची दोस्ती मिलंदी आहे ऐं सचा दोस्त बि अॼुकल्ह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां सम्झां थी त मतिलब खां सवाइ तव्हांजा दोस्त नथा थियनि। ॾिसनि था त हा तव्हांजो स्टेटस सुठो आहे, तव्हांजो बैंक बैलेंस सुठो आहे, तव्हां वटि गाॾी सुठी आहे, तव्हां वटि मतिलबु XYZ मतिलबु हर तरह जो उहो स्टेटस चेक कनि था, उन खां पोइ तव्हां सां दोस्ती रखनि था। दोस्ती जेका हूंदी आहे न उहा हिकिड़ो प्योर हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे ऐं उन में न ॾिसबो आहे बैंक बैलेंस, न ॾिसबो आहे उन में स्टेटस, न उन में का अहिड़ी शइ ॾिसबी आहे। उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजा ख़ालिस जज़्बा ॾिठा वेंदा आहिनि। ऐं मां इहो ई सम्झंदी आहियां त दोस्ती उहा ई हूंदी आहे जेको तव्हांजे ॾुखे वक़्त में कमु अचे। सुखे वक़्त में त हर कोई गॾु ई हूंदो आहे, सुखियो वक़्तु हर कोई ॾिसंदो आहे त हा हे ख़ुशि आहिनि या छा आहिनि, पर ॾुखियो वक़्तु उहो हूंदो आहे जेको वाक़ई तव्हांखे ॿुधाईंदो आहे त हीअ तव्हांजो उहो दोस्त आहे जेको तव्हांजे ॾुखे वक़्त में कमु आयो। ऐं इन ई तरह सां मूंखे यादि आहे त दोस्ती ते कुझु गाना बि ठहियल आहिनि जेके मां तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। मशहूरु गाना आहिनि, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, दोस्ती ऐसा नाता जो सोने से भी महंगा, बने चाहे दुश्मन हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। अहिड़ी दोस्तीअ खे भेट ॾियण ऐं दोस्ती खे यादगार बणाइण लाइ अॼु दुनिया में आलमी तौर ते जेको आहे इहो दोस्ती जो ॾिहाड़ो मल्हाइजी रहियो आहे। सो जेके बि सचा दोस्त आहिनि, जेके बि
प्योर फ्रेंड्स आहिनि उन्हनि सभिनीनि खे जेको आहे इलाही इलाही मुबारकूं हुजनि। पर मां इहो ई चवंदी आहियां त माउ पीउ भाउ भेण ऐं तव्हांजो मुड़ुसु या तव्हांजी जेका ज़ाल थिए थी इन खां बहितरीनु दोस्त ॿियो कोई नथो थी सघे अॼु जे ज़माने में, अॼु जे दौर में। मूंखे नाहे यादि त मुंहिंजी का दोस्त बि हुई या आहे, ऐं यकीन कयो मुंहिंजी काई दोस्त कोन्हे का। मां फ्रेंडशिप रखंदी ई कोन आहियां, छो त जॾहिं दोस्ती जे अंदरि स्टेटस अची वेंदो आहे न त उहा दोस्ती दोस्ती न रहंदी आहे, उहा मतिलब जी दोस्ती अची वेंदी आहे। इन जे करे मां पंहिंजो पाण खे बिल्कुलु इन्हनि शयुनि खां आज़ादु कयो आहे। मुंहिंजी सुठी दोस्त मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजो सुठो दोस्त मुंहिंजो हस्बैंड आहे, मुंहिंजी सुठी दोस्त मुंहिंजी धीउ आहे, ऐं उन खां अलावा मुंहिंजा भाउ भेण इहे मुंहिंजा सुठा बहितरीनु दोस्त आहिनि। ॿियो मुंहिंजो कोई दोस्त कोन्हे को, न ई वरी मां दोस्ती रखंदी आहियां, न मां कंहिंखे दोस्त सम्झंदी आहियां पंहिंजो, छो जो अॼु जे दौर में जेको आहे न दोस्ती जे इन में लिबास में जेको आहे न दुश्मन इलाही आहिनि। सो अहिड़नि दुश्मननि खां बि अलाह पनाह ॾिए, परहेज़ कयो ऐं ॾिसी वाइसी दोस्ती कयो, छो त हर हाथ मिलाने वाला भी दोस्त नहीं होता। त इन जे करे जेको आहे न त दोस्ती जे रिश्ते खे जेकॾहिं तव्हां सम्झो था त उनखे निभायो उन तरीक़े सां, जेकॾहिं नथा सम्झो त तव्हां पंहिंजो रस्तो पाण चूंड कयो त तव्हांखे काॾे वञिणो आहे। सो अॼु असां सां गॾु ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि त रोज़ ई सुठा गेस्ट हूंदा आहिनि, पर हींअर जेके असां सां वेठल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पोइ जेको आहे असांजी प्यारी भेण आहे जेका असांखे ज़रूरु जॉइन कंदी थोरी देरि में, पर हींअर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असद आज़ाद हिंगोर जो असां सां गॾु हिते मौजूदु आहे, जेके राइटर आहिनि, पोएट आहिनि, RJ रेडियो पाकिस्तान मिठी ऐं हाणे हैदराबाद में बि आहिनि, सोशल वर्कर आहिनि, जेके पुअर ऐं नीडी जेके माण्हू आहिनि थर जा उन्हनि जे लाइ काफ़ी कमु करे रहिया आहिनि। उन खां अलावा असां सां कंवरवाला साई बि हिते मौजूदु आहिनि, जेके पॉलिटिकल एक्टिविस्ट आहिनि, कॉलमिस्ट आहिनि ऐं सोशल वर्क कंदा आहिनि थरपारकर जे माण्हुनि जे लाइ। सो उन्हनि ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? ख़ुशि? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। प्रोग्राम जो स्टार्ट असां थोरो दोस्ती सां ई कयूं, छो त अॼु दोस्ती जो ॾींहुं आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿई बि दोस्त आहियो, त तव्हां ॿिन्ही खे बि इहो ॾिहाड़ो मुबारक हुजे। दोस्ती जेका आहे उहा साथ जो हिकिड़ो सुरीलो संगम आहे, पर अॼु जे दौर में अव्हां जीअं ॿुधायो त दोस्ती उहा दोस्ती न आहे रही जेका अॻे दौर में हूंदी हुई। अॼु जे दौर में दोस्ती स्टेटस ऐं मफ़ाद परस्ती जे बबा में वकिरजी चुकी आहे। ईअं ई आहे त उन जे करे असांजा दोस्त अॼु जे दौर में छा कंदा आहिनि, जो हू दोस्ती रखंदा आहिनि ऐं दोस्त जेको आहे उनखे जेको आहे पंहिंजे माइटनि खां वधीक वक़्तु ॾियणु लॻंदा आहिनि। ऐं पोइ नतीजे में छा थींदो आहे, जो जॾहिं एक्सपेक्टेशन्स उन मां पूरियूं न आहिनि थींदियूं, जेके उहे उमेदूं रखंदा आहिनि, उहे ख़्वाहिशूं रखंदा आहिनि, छाकाणि त ख़्वाहिशूं उमेदूं ॾुख ॾींदड़ हूंदियूं आहिनि, त पोइ हू जेको आहे चवंदा आहिनि त मूंसां इहो छो थो थिए। ऐं पोइ हू जेको आहे ईअं ई चवंदा आहिनि त टिड़ियासीं दामन ऐं सहरा हमेशह ख़याज़ जी ख़ुशबू ई अजाई वई। ऐं शाइरनि बि चवंदो आहे, इहे ई इन्हनि जेके शाइरनि आहिनि उन्हनि बि दोस्तीअ लाइ चयो आहे त दोस्तीअ जी ॻाल्हि हाणे दोस्तो हाव में तलवार वांगुरु थी लॻे। उहो साथ हूंदो हो दोस्तीअ जो। अॻिले ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो दोस्त हो, हुन पंहिंजे दोस्त सां वाइदो कयो हो, कॉल कयो हो त हयाती जे हर मोड़ ते आउं तोसां मिलंदुसि, साथ ॾींदुसि, पर जॾहिं हू गुज़ारे वियो त दोस्त कुल्हे कांधी न थियो। तॾहिं हुन चयो, एक वाइदा था तेरे हर वाइदे के पीछे, एक वाइदा था तेरे हर वाइदे के पीछे, तू मिलेगा हर गली हर दरवाजे के पीछे, तुझसे प्यार बहुत किया था मगर एक तू न था मेरे जनाजे के पीछे। त जवाब आयो, एक वायदा था मेरे हर वायदे के पीछे, मैं मिलूँगा हर गली हर दरवाजे के पीछे, तुझने पलट कर ही नहीं देखा दोस्त, एक जनाज़ा और भी था तेरे जनाज़े के पीछे। छाकाणि त उन्हनि एतिरी दोस्ती हुई, दोस्त जे सदमे में मुंहिंजी दिलि टुटी वई ऐं हू गुज़ारे वियो। त अॼु जे दौर में उहा दोस्ती न आहे, दोस्ती स्टेटस जे चकर में विकिरजी चुकी आहे। सही ॻाल्हि आहे, सही था चओ पिया। वही मतिलबु बैंक बैलेंस आहे, स्टेटस आहे, सुठो मतिलबु कंहिं तव्हां एरिया में रहो था त हा यार हीउ मुंहिंजो दोस्त आहे, फ़ख़्र सां ॿुधाईंदा आहिनि हीउ मुंहिंजो दोस्त आहे। अगरि तव्हांजो दोस्त थोरो बि ग़रीब हूंदो न, उन जा कपिड़ा फाटल हूंदा, उनखे पेर में जुती हूंदी या उनजे खीसे में ॿ पैसा बि न हूंदा, उनखे अवॉइड कंदा आहिनि। दोस्ती इहा न आहे, दोस्ती इन्हनि शयुनि सां न थींदी आहे, दोस्ती लिबास सां न थींदी आहे, दोस्ती तव्हांजे इख़लाक़ सां थींदी आहे। बिल्कुलु दोस्ती किरदार सां हूंदी आहे, दोस्ती किरदार सां थींदी आहे, एग्ज़ैक्टली। पर अफ़सोस आहे त अहिड़नि रिश्तनि खे बि माण्हू नथा सम्झनि। तव्हां छा चवणु चाहींदव? हिकिड़ी कहाणी आहे त हिकिड़ो कोट आहे अंग्रेज़ी में, त तव्हां हमेशह पंहिंजो जेको घरु आहे, घर जो दरवाज़ो तव्हां
छोटो करी रखो, नंढो करी रखो, जेको हुन मां लंघी थो अचे सम्झो तव्हांजो पंहिंजो आहे। त तव्हां ईअं न थियो त मतिलबु आउं हीअ आहियां, मुंहिंजो स्टेटस हीअ आहे, ऐं जेको आहे हीअ करी थो सघां ऐं हीअ नथो करे सघां। तव्हां हमेशह जेको आहे न पंहिंजे पाण खे डाउन टू अर्थ रखो, ग्रॉस्ड रखो तव्हां पंहिंजे पाण खे, ऐं जेको हुन मां लंघी थो अचे पोइ तव्हां पाण में दोस्ती मल्हायो। अच्छा, ॿी बि कल्ह हिकिड़ी शइ मां पढ़ी रहियो हुअसि त उन में लिखियलु हुयो त जेके दुनिया में माण्हू ख़राबु एतिरा न आहिनि, दुनिया में माण्हू एतिरा ख़राबु न आहिनि, अक्सर जेके बि ख़राबु माण्हू आहिनि उहे हाईलाइट वधीक था थियनि। उहे जेके बि स्टोरीज़ हूंदियूं आहिनि या जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि में हाईलाइट थी करी उहे पोइ वरी पाण वटि जेका आहिनि स्टोरीज़ इलाही ॿुधण में ईंदियूं आहिनि। इन जे करे जेका आहे न उहा हिकिड़ो जेको रिश्तो आहे उहा आहे पाण वारो ख़राबु थी चुको आहे। हींअर रिसेंटली हिकिड़ो वाक़ो थियो हुयो खैबर पख्तूनख्वा में, जिथे 2 दोस्त हुया, तक़रीबन नर्सरी खां गॾु पढ़िया ऐं आर्म्ड फोर्स बि गॾु जॉइन कई उन्हनि, ऐं लास्ट हिकिड़ो उते खैबर पख्तूनख्वा में अटैक थियो ऐं खैबर पख्तूनख्वा में गॾु 2 ॼणा शहीद थी विया। त अहिड़ा काफ़ी मिसाल आहिनि ऐं इन्हनि मिसालनि खां अञा ताईं पाण महरूम आहियूं त दोस्ती अञा ताईं बि एग्ज़िस्ट करे थी। ईअं न आहे त सभु जेके आहिनि उहे मतिलब वारा या जेके चइजेसि सेल्फिशनेस वारी हिकिड़ी दोस्ती आहे, दोस्ती अञा बि असल वारी हक़ीक़त वारी एग्ज़िस्ट करे थी। घटि माण्हू नज़र ईंदा आहिनि पर ईंदा आहिनि पर पोइ बि आहिनि। तव्हां ॿिन्ही जी दोस्ती खे केतिरो टाइम थियो आहे? तक़रीबन 6-7 साल। 6-7 साल। कीअं आहियो दोस्त ॿई? सुठा दोस्त आहियो या मतिलबु उहो बसि ठीकु आहे ओके वारा? ॾिसो, न बिल्कुलु सुठा असां दोस्त आहियूं। असांजी जेका आहे साइकी आहे उहा काफ़ी हद ताईं जेका आहे मैच करे थी। असद बि हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट आहे, मां बि सोशल एक्टिविस्ट आहियां। असद जहिड़े नमूने जेके मज़लूम तबक़ाती माण्हू आहिनि, जेके पीढ़ियल माण्हू आहिनि, उन्हनि जो जीअं ॾुखु सम्झे थो ऐं इन साॻी तरीक़े सां आउं बि जेको आहे न उन्हनि जो ॾुखु या उन्हनि जा जेके बि आहिनि शयूं उहो महसूसु कयां थो। ऐं छो त असांजे विच में जेके आहिनि कॉमन फैक्टर्स आहिनि, त उहो मैथ में हिकिड़ो हूंदो आहे न यूनियन, त हिकिड़े क़िस्म जी जेका असांजे विच में इहे जेके आहिनि ख़्यालाती यूनियन्स आहिनि, इन जे करे ई असांजो जेको फ्रेंडशिप वारो जेको आहे न उहो इलाही स्ट्रॉन्ग आहे। हा, उहा बि क़िस्मत सां मिलंदी आहे, क़िस्मत सां मिलंदी आहे। तव्हांखे जेको आहे माइंड मैच वारो जेको माण्हू आहे न क़िस्मत सां मिलंदो आहे। सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ असांखे ॿिया गेस्ट जॉइन कंदा। सो काॾे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो हींअर असांखे जॉइन कयो आहे मुंहिंजी प्यारी भेण बि आहे, मुंहिंजी प्यारी दोस्त बि आहे ऐं काफ़ी पुराणो रिश्तो बि आहे हिन सां, ऐं खोड़ सारो कमु बि गॾु कयो बि आहे, न बि कयो आहे, पर स्क्रीन ते तव्हां उनखे ॾिठो आहे खोड़ दफ़ा ऐं असांजे शोज़ में बि तव्हां उन्हनि खे ॾिठो आहे। अॼुकल्ह एक्टिंग खां थोरो साइड ते आहिनि, पर मां हमेशह चवंदी आहियां जंहिं टाइम KTN ते या कंहिं ॿिए चैनल ते जॾहिं आई हुई त उन टाइम बिल्कुलु नंढड़ी हुई, बिल्कुलु नंढड़ी ऐं एॾी सनड़ी हुई, नंढड़ी बि ऐं सनड़ी हुई ऐं ख़ूबसूरत त अॼु बि आहे, पर उन टाइम जेका हुनजी माशाल्लाह ख़ूबसूरती हुई त असांजो हिकिड़ो डायरेक्टर उनखे चोरी करे वियो, उन सां शादी कयईं ऐं माशाल्लाह सां अॼु जेको आहे उनजा ॿार जवान थी चुका आहिनि। सो पंहिंजे पुट सां गॾु हिते आयल आहे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु शानज़ा बतूल हिते मौजूदु आहे ऐं गॾु उन्हनि जो पुटु बि आहे अवेस KK, ऐं KK साहब जो भाइटियो बि नंढड़ो असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहे, रिज़वान KK। सो सभिनीनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे शानज़ा? बिल्कुलु बिल्कुलु कीअं आहियो? ठीकु आहियो? खैर खैर लॻो पिया। तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मां सही चयो, नंढड़ी ऐं सनड़ी
सही चयो न हाणे एॾी थुली आहियां न न हाणे थुल्हा कोन आहियो पर उन वक़्तु जेको हिकिड़ी छोकिरी बिल्कुलु, जेका बिल्कुलु। 17 वाक़ई। 18 सालनि जी जेका छोकिरी उअं हुजे ई टाइम तो ॾींहों ॾींहुं ज़ाहिर आहे पोइ Change हिते थी असां थो थींदा वञे, वेंदासीं हा, त हा। चेंजिंग त ईंदी Changing रहंदी आहे ईंदी न रहंदी। हाणे हो टीन एज ही हा। हाणे वरी ख़ैर असां 14 आहियूं 14 आयो 40 40 आयो उमिरि न ॿुधाइबी आहे पंहिंजी अस्सलाम वालेकुम कीअं आहियो राम ख़ुश ख़ैर चाक तव्हां ॿुधायो ठीक ठीकु आहियो ठाक माशाल्लाह व्यूअर्स मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त उवेस जेको आहे मुंहिंजे हिकिड़े ड्रामे में मुंहिंजो नंढो पुटु बि थियो हुयो ऐं माशाल्लाह ॾिसो अॼु केॾो वॾो थी वियो आहे सो मां बिल्कुलु बि रिकग्नाइज़ न कयो ऐं जॾहिं अज़र भाउ मूंखे ॿुधायो त नंढिड़ो आयो आहे ऐं तव्हां सां गॾु ड्रामे में बि कमु कयो अथई पोइ मां सोच में पइजी वई हुयमि मां चयो हा मूंखे यादि त अचे थो पर हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे मां ॾिठो न आहे उन में इहो सीन हुयो न बिशारत बासी हूंदो आहे तव्हां हस्बैंड वाइफ हूंदा आहियो तव्हां नंढिड़ो हूंदो आहे हा मूंखे यादि अचे थो इहे धुंधलियूं धुंधलियूं यादूं आहिनि ड्रामा में माशाल्लाह एॾा कंहिंजे ड्रामेबाज़ी हाणे विसरी वई आहे सो अॼुकल्ह छा पिया कयो उवेस माशाल्लाह तव्हां मीडिया साइंसिस जा स्टूडेंट बि आहियो मार्केटिंग जो एक्सपीरियंस बि आहे माशाल्लाह बसि 2-3 ऑडिशन बि ॾिना आहिनि मां प्राइवेट चैनलनि में ऐं माना तव्हां सम्झी था सघो त असांजे जीन्स में जेका शइ आहे उहा त आहे ऑब्वियस आहे हा जेको माण्हू जो शौक़ु हूंदो उहो हुन में ई हा। वेंदो पर नंढे हूंदे जॾहिं मां नंढो हूंदुमि त माण्हू पुछंदा हुआ मूंखां त बाबा तव्हां छा थींदव तव्हांजो छा जो शौक़ु आहे त नंढे हूंदे त मां चवंदो हुउमि बाबा मूंखे फ़ौज में वञिणो आहे मूंखे आर्मी में वञिणो आहे पर जॾहिं जीअं जीअं थोरा ग्रो थियासीं ॾिठोसीं त हा बाबा जीन्स में जेको आहे न उहो फ़ौजियुनि जा जीन्स कोन्हनि असल में एक्टरनि जा जीन्स ज़ाहिर ॻाल्हि आहे मां एक्टर पी एक्टर डायरेक्टर त पोइ इन ज़ाहिर करे आहे बसि सोचियोसीं त फ़ौजी थियण में मज़ो न आहे थोरो स्क्रीन ते अचूं पर मुंहिंजो पंहिंजो बि ज़ाती शौक़ु आहे स्क्रीन ते अचण जो सही। हाणे जेके माना हिकिड़े नंढे हूंदे जा शौक़ु हूंदा आहिनि बचपन जा शौक़ु वरी तव्हां जॾहिं टीन एज में हलिया ईंदव वरी तव्हां जॾहिं ग्रो कंदा मार्केट खे ॾिसंदा माण्हुनि खे ॾिसंदा त वॾियूं शयूं आहिनि ज़ाहिर आहे ऐं वरी माशाल्लाह सां तव्हां मीडिया साइंसिस बि करे रहिया आहियो कंप्लीट थी चुकी आहे या करे रहिया आहियो न हले पई हले पई काऊं सेमेस्टर आहे हींअर इहो 3 सेमेस्टर आहे टियों सेमेस्टर आहे सही त वरी जॾहिं तव्हां बैचलर डिग्री वठी निकिरंदा त इनशाला उन खां पोइ तव्हांखे जेको आहे इलाही कमु अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं बिल्कुलु ईअं ई आहे त हींअर कुझु शॉर्ट मूवीज़ वग़ैरह ठाहियूं अथव कुझु इन तरफ़ आया आहियो न फ़िलहालु मां मुंहिंजा ऑडिशन पिया हलनि अच्छा ऑडिशन प्राइवेट चैनलनि ते ऐं एजेंसियुनि में ऐं गॾु मैं इंटर्नशिप भी तो कयां मार्को फिटनेस क्लब में एज अ फिटनेस ट्रेनर अच्छा अच्छा थोड़ो फिट भी नज़र ईंदो त तव्हांखे माण्हू ॾिसंदा सही न वो मूंखे नज़र अचे थो हींअर ई मसल्स मां नज़र अचे थो पियो ॿियो ही नंढड़ो छा कंदो आहे पढ़ंदो आहे हिनखे माइक न आहे लॻल तव्हां ई ॿुधायो शानज़े हा हे पढ़ंदो आहे के जो भाइटियो आहे नंढे में नंढो आहे माउ जो लाडलो आहे सभु बसि के सॾाईंदा आहिनि मां जो लाडलो न सॼे खानदान जो लाडलो छो त सभिनी खां नंढो आहे सही बाक़ी न जेके वॾा ॿाहिरि आहिनि उहे सभु वॾा आहिनि अच्छा भेणूं वॾियूं आहिनि पर हे सभिनीनि खां नंढो आहे अच्छा सभई के छो सॾाईंदा आहिनि बसि इन्हनि जो सम्झ त के कास्ट थी वई आहे के हा माहिन के हिन जी भेण आहे उहा बि माहिन महक के इन्हनि जो माना शॉर्टकट आहे हिकिड़ो बिकॉज़ ऑफ के साहब जो एॾो वॾो नालो हुयो खादिम हुसैन ख़ासि केली हाणे एॾो वॾो नालो वरी असांजो बि नालो मर्ज थी वेंदा न गॾु अवैस खादिम हुसैन ख़ासि केली उनखे थोरो शॉर्ट करण जे लाइ अवैस के हा इहो बि सही आहे शानज़ा के पर तव्हांखे घणो करे शानज़ा बतूल ई चवंदा आहियूं शुरू खां मां त शानज़ा बतूल शानज़ा ॿुधो ई आहे त मां त तव्हांखे शानज़ा बतूल ई चवंदी आहियां मां शानज़ा के चवंदी कोन आहियां अच्छा शानज़े तव्हां सां अञा खोड़ सारी कचहरी करणी आहे ऐं थोरी देरि में तव्हां सां मां कचहरी कयां थी असांजा हे ॿाहिरि बि वेठल आहिनि अच्छा भाउ तव्हां इहो ॿुधायो त माशाल्लाह तव्हां जीअं सोशल वर्क थर में करे रहिया आहियो त इहा सोच तव्हां में कीअं आई त तव्हां उतां जे माण्हुनि जे लाइ इहो सोशल वर्क कयो ऐं इहा सोच मुंहिंजे ख़्याल सां हर कंहिंखे नाहे ईंदी असल में थर जो इलाइक़ो जेको आहे उहो पुठिते पयल इलाइक़ो आहे असां जॾहिं जेका अखि खोली ऐं जनमु थियो ऐं उन खां पोइ जॾहिं वॾा थियासीं असां शयूं ॾिठियूंसीं त हर पासे जेको आहे उहो
दर्द आहे, उते बुख बदहाली वारो निज़ाम, हाणे त समूरी शयूं तब्दील थी चुकियूं आहिनि। थर खे केश करायो वेंदो आहे त थर हेतिरी जेका आहे उहा तरक़ी कई आहे कोयले जे करे, पर तॾहिं इहे समूरी शयूं हुयूं ऐं तॾहिं ॾिठोसीं त माण्हुनि जा ओहंज आहिनि, माण्हुनि जा दर्द आहिनि। ऐं उन खां अलावा मुंहिंजो वालिद साहबु डॉक्टर आहे, त उते मरीज़ माण्हू ईंदा हुआ, ॿिया मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि जिन जा मसइला वग़ैरह आहिनि उहे बि उते हॉस्पिटल ते ईंदा हुआ त असांजो कमुकारु आहे या हीअ आहे, त उते मूं ॾिठो त इहा ज़रूरत आहे त आउं इहो कमु करियां। ऐं उतां खां इहा मुंहिंजी सोच जागी ऐं उन खां पोइ मीडिया जी जीअं फील्ड सां लॻापियल हुउसि, ऐं रेडियो पाकिस्तान मिठी ते आउं 7th क्लास में जॾहिं हुयुसि तॾहिं मूं पंहिंजा कज़न जेके आहिनि उहे रेडियो ते कमु कंदा हुआ, उन्हनि सां गॾु रेडियो पाकिस्तान मिठी ते आउं एज़ ए सेगमेंट कंदा आहिनि। उन वक़्त में प्रोग्राम हूंदो हुयो, मुखड़ियूं उन में सेगमेंट खां शुरूआति कई, पोइ हिते हली करे नौजवाननि जो प्रोग्राम जेको आहे उहो कयो। पोइ हिन वक़्तु लॉ जी फील्ड सां बि जेको लॻापियल आहियां त ईअं जी त इन ई हवाले सां जेको इहो समूरो जेको सिनेरियो थरपारकर जो आहे उहो ॾिठोसीं, माण्हुनि जा दर्द सुर कयो त अंदरि में हिकिड़ी माण्हू जे अंदरि अहसासु जेको हूंदो आहे त उहो अहसासु तंग कंदो आहे त हीउ कमु कजे। मूंखे थोरो ॿुधायो, डिटेल में ॿुधायो त छा हींअर कहिड़े क़िस्म जी परेशानियुनि जो शिकार आहिनि माण्हू, अहिड़ियूं कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि जेके उते उन्हनि खे प्रोवाइड कयूं वञनि? ॾिसो, थरपारकर में पहिरीं ॻाल्हि त वॾे में वॾो मसइलो असां वटि पाणीअ जो मसइलो आहे। पाणी जो मसइलो तमामु जेको आहे बर्दक मचाईंदड़ मसइलो आहे। पाणी जेकॾहिं जिथे मौजूदु आहे उते बि रिपोर्टनि मूजिबि 90% जेको पाणी उहो पीअण जे लाइक़ु न आहे, उन्हनि में बीमारियूं माण्हुनि खे थियनि थियूं। ऐं उन खां अलावा सिहत जा जेके मसइला आहिनि उहे बि काफ़ी आहिनि। ऐं उन खां हाणे जेको आहे बर्दक मतो आहे माहौल में, जी माहौलियाती तब्दीली समूरी दुनिया में बर्दक मतल आहे, पर खिवणनि वारो जेको मामिलो आहे उहो थरपारकर में तमामु घणियूं जेके खिवणूं किरनि थियूं ऐं हा खुलियो मैदान आहे, उते खिवणूं किरनि थियूं। जेको कोयलो जेको आहे उनजी ओपन पिट जॾहिं थी आहे तंहिंखां पोइ उते खिवणूं जाम किरनि थियूं, माहौलियाती समूरी जेका तब्दीली समूरो निज़ाम तब्दील थी चुको आहे। त उन जे करे इहो माण्हू अॻु में बरसाति जी हिन वक़्तु बरसाति हली रही आहे, बरसाति जेका आहे उहा खिवण थींदी हुई त माण्हू ॾाढा जेके आहिनि उहे मारोड़ा माण्हू ख़ुशि थींदा हुआ त हाणे बरसाति अची रही आहे, असां पंहिंजी ॿनियूं पोखींदासीं, पाणी ईंदो ऐं हर पासे जेके हुस्नाकियूं थी वेंदियूं, फितरत जूं जेके रंग जेके आहिनि उहे निखरी ईंदा। त हाणे जेको आहे न उहो माण्हू ज़िंदगी ऐं मौत जे विच में टंगियल आहिनि, त हाणे खिवण थींदी अलाए छा थींदो, अलाए कंहिंजी जेका आहे उहा जान जेका आहे उहा वञे थी। हिन ते हिकिड़ो मुंहिंजो नज़्म आहे उहो बि आउं बिल्कुलु शेयर कंदुसि त छो त थर में जेको आहे उहो दर्द ऐं ख़ुशी ऐं ॾुख जो हिकिड़ो संगम आहे थर। त उनजे करे राति खे धोॾे करे शाइरनि जी दिलि मथां, राति खे धोॾे करे शाइरनि जी दिलि मथां बात थी भड़की अचे। कंहिं सबबु ॼातो न आ, कंहिं सबबु ॼातो न आ, थर जी वारीअ मथां माक थी महकी अचे। सुबुह जे टाइम जेका आहे माक ऐं उनजा हसीन जेके मंज़र आहिनि ॿाहिराड़ी जा, दर्द पुण आहिनि लिखिया, दर्द पुण आहिनि लिखिया, पाण पंहिंजे देस जा ॾाढ थी ॾहकी अचे। हिन भलारी मुंद में, हीअ जेका वस्कारो आहे हसीन मौसम जेका बरसाति जी उहा, हिन भलारी मुंद में मींहं जी मौसम जियां, हिन भलारी मुंद में मींहं जी मौसम जियां दिलि बि थी धड़की अचे। उभ हेठां दाह आहे, उभ हेठां दाह आहे, दाह में को दर्द आहे, विॼ ॼण थी कड़की अचे। राति खे धोॾे करे शाइरनि जी दिलि मथां बात थी भड़की अचे। त हिन में ॾिसो दर्द ऐं हिकिड़ो ख़ुशी आहे, उनजो हिकिड़ो संगम आहे हिन शहर में नज़म में। त उहो खिवणनि जा जेके मामला आहिनि उहे बि आहिनि, उन ते बि जेको आहे उहो कंट्रोल करण जे लाइ हुकूमत जे तरफ़ां के बि जेके आहिनि उहे क़दम नथा खयां वञनि, या उते कोल जूं कंपनियूं आहिनि। हाणे थरकोल जेको आहे दुनिया जो 7 नंबर वॾो कोयलो थरपारकर में आहे, पर ॻाल्हि इहा आहे जो थरकोल जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे, उन ॻोठ में हिकिड़ी औरत रहे थी, उहो उन्हनि चिमिनियुनि खे निहारे थी, जेके चिमिनियुनि जिन मां धूं निकिरे पियो ऐं ॾिसे पई त पंजाब जे ग्रिड स्टेशननि ताईं लाइट वञे पई, पर हुनजे घर में बल्ब नथो ॿरे। त सूरत हाल इहा आहे, कुझु ॻोठनि में लाइट बि कोन आहे ऐं उन खां अलावा उते जेके माण्हू आहिनि उन्हनि खे रोज़गार बि थरकोल में ओतिरो नथो ॾिनो वञे। रोज़गार जा जेके आहिनि उहे मौक़ा फ़राहम कया वञनि उन्हनि माण्हुनि खे, उहे नथा कया वञनि। ऐं उन खां अलावा थरपारकर जेको आहे उन में हैंडीक्राफ्ट जो वॾो कमु आहे, त हैंडीक्राफ्ट जो कमु हा उतां थो अचे, त उनखे बि जेका ख़ासि जेका आहे उनजो हिकिड़ो मैकेनिज़म बनायो वञे त जीअं हिते जा माण्हू जेके आहिनि उहे घरेलू जीअं सनतूं थींदियूं आहिनि, त इन हवाले सां को जेको प्रोजेक्ट ॾिना वञनि, उहे बि ख़ासि प्रोजेक्ट जेके हुकूमत जे तरफ़ां लॉन्च न कया वञनि। रुॻो ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि मीडिया ते वेही करे, शयुनि में केश करायो वेंदो आहे, पर सूरत हाल अञा उहा आहे जीअं हींअर ॾिसो ताज़ो थरपारकर में जीअं डैम ठहियो आहे, गोड़ाणी डैम जो जेको आहे इशू
जेको आहे उहो मर्दक मतायो त गोड़ाणे जे भर में जेके इलाइक़ा आहिनि उते छा थियो आहे जो जीअं हिननि पाणी छॾियो आहे डैम में त उते जेको आहे ज़मीन मां तक़रीबन 5 खां 7 फुटनि ते ॿियनि भर वारनि ॻोठनि में पाणी अची वियो हाणे उहो पाणी किथां बिल्कुलु पीअण हिन ॻाल्हि खे ॻाल्हायूं था हिन कॉल खां पोइ हिते कॉल वठणु चाहींदसि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाह वबरकातहू जी भाउ केरु पियो ॻाल्हाए मां हाजी शम्स मीर जो थो ॻाल्हायां मदीने खां जी जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो बाबा ख़ैर ख़ैर तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह जी छा चवणु चाहींदव अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे जज़ाकल्लाह असां अॻ में बि तव्हांखे अर्ज़ु कयोसीं महबूब मीर जे बारे में जी जी उनखे कॾहिं आणायो KTN ते ज़रूर ज़रूर असां समझो? सभिनीनि सां मुंहिंजा राब्ते में महिरबानी हूंदा कयो। असां सभिनीनि सां राब्ते में हूंदा आहियूं पर कोई टाइम ॾींदो आहे कोई टाइम नाहे ॾींदो त जॾहिं बि हुननि वटि टाइम हूंदो ज़रूर घुराईंदासीं महिरबानी महिरबानी अल्लाह थैंक यू साईं तव्हांखे ख़ुशि थैंक यू रखे पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ जीअं तव्हां ॻाल्हि कई त उते चिमनी ॿरे थी हिकिड़ी असांजी भेण हे अमड़ आहे जेका ॾिसे थी बिजली आहे पर मूं वटि बिजली कोन्हे हाणे हिन चिमनी जे धुएं जे करे हेल्थ इशूज़ बि हूंदा ऑब्वियसली ठीकु आहे हूअं ई बि इन तरह जा धुआं नाक़ाबिले बर्दाश्त हूंदा आहिनि बिल्कुलु हिते कराची में ई तव्हां ॾिसो गंद खे ॿाहिरि ॾिबी आहे त असांजो साहु खणणु मुश्किल थी वेंदो आहे रहूं किथे बि पर जॾहिं बांस जॾहिं हवा में फैलिजी वेंदी आहे न त हिकिड़ो एटमॉस्फेयर ख़राबु थी वेंदो आहे उन में ज़हरीली गैस भरिजी वेंदी आहे त हू त माण्हू उते बिल्कुलु उन जे भरिसां था रहनि पिया त उते हेल्थ इशूज़ बि तमामु घणा हूंदा हेल्थ इशूज़ बिल्कुलु तमामु घणो माण्हुनि खे माना साह में तकलीफ़ थिए थी ऐं जेको आहे दमे जी तकलीफ़ थींदी हूंदी TB जा जेके आहिनि मरीज़ आहिनि उहे बि वधी चुका आहिनि तमामु घणो जेको आहे उते जे माण्हुनि खे इहो मसइलो थियो हुकूमत को अहिड़ो मैकेनिज़म बनायो आहे त उन्हनि माण्हुनि खे ॿिए तरफ़ जेके शिफ्ट करे आहे या अहिड़ी शइ बनायो आहे या चिमनीज़ जेके आहिनि उन्हनि जा कुझु प्रोटोकॉल जीअं आलमी स्टैंडर्ड्स हूंदा आहिनि उन मुताबिक़ या मथे खणी वञे अहिड़ो को माना निज़ाम जेको न उन्हनि माण्हुनि जे लाइ बनायो त माण्हू जेके आहिनि उहे बि घटि में घटि ख़ुशि रहनि ठीकु आहे तरक़ी थिए थी तरक़ी जो मुखालिफ़ केरु बनाए मुल्क जी तरक़ी जो पर घटि में घटि माण्हुनि खे एहसास कयो वञे सही राइट टू लाइफ आहे जेको फंडामेंटल राइट में आहे उहो बिल्कुलु आहे ऐं उतां जा जेके बि माण्हू आहिनि जेके रिहाइशी आहिनि उहे ॾाढा महिनती आहिनि ऐं पंहिंजी महिनत करे पंहिंजो घर हलाए रहिया आहिनि त अहिड़नि माण्हुनि खे प्रमोट लाज़मी करणु घुरिजे ऐं इहो त मां बि अपील करणु चाहींदसि गवर्नमेंट खे त भई इन्हनि माण्हुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे पाणी जो मसइलो सॼे मुल्क में आहे उन ॻाल्हि ते मां नथी अचां पर ॿिया जेके हेल्थ इशूज़ थी विया एजुकेशन सिस्टम असांजो ॾाढो ख़राबु आहे इन्हनि शयुनि ते असांखे थोरो ध्यानु ॾियणु घुरिजे मां ॿुधो आहे त रस्ता रोड त ठही विया आहिनि तव्हां आराम सां थर पार करे पुॼी सघो था हाणे ख़ूबसूरत बि आहे मींहुं वसे थो त अञा ख़ूबसूरत थी थो वञे पर इन ख़ूबसूरती खे असां छा कंदासीं जॾहिं उतां जा माण्हू ई वीचारा परेशान हूंदा त असां उन ख़ूबसूरती खे कीअं इंजॉय कंदासीं जॾहिं उन्हनि जे चहिरनि ते मुरकई न हूंदी उन्हनि जे पेट में मानी न हूंदी उन्हनि खे पाणी न मिलंदो या हू कहिड़े बि तरीक़े सां ख़ुशि न हूंदा त पोइ असांजी उन ख़ुशी जो कहिड़ो फ़ाइदो सो बहरहाल तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां कॉलम बि लिखंदा आहियो त कहिड़े टॉपिक ते तव्हां कॉलम्स लिखंदा आहियो कहिड़नि कहिड़नि अख़बारनि में तव्हां कॉलम लिखंदा आहियो अच्छा मां स्पेशली जेके आहिनि इंटरनेशनल जेके बि न्यूज़ पेपर्स आहिनि उन्हनि में मुंहिंजा कॉलम पब्लिश थिया आहिनि ताज़ो ई डॉन में बि पब्लिश थियो आहे द न्यूज़ इंटरनेशनल में बि थिया आहिनि ट्रिब्यून में बि थिया आहिनि ऐं मुंहिंजो जेको जंहिं ते आउं अक्सर लिखंदो आहियां उहो पॉलिटिकल पर्सपेक्टिव तां लिखंदो आहियां छो त आउं हिकिड़ी जेका आहे न पॉलिटिकल फैमिली खां बिलोंग कयां थो ऐं जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े खां ग्रास रूटेड जेको आहे न फुल वाक़ुफ़ु आहियां ऐं मुंहिंजे इलाइक़े जा जेके बि मारूड़ा आहिनि माण्हू आहिनि उन्हनि जा मसइला उन्हनि खे चङी तरह सां वाक़ुफ़ु आहियां ऐं उन शइ खे उन लेगेसी खे कंटिन्यू कंदे कंदे जेका आहे न मुंहिंजी नंढी उमिरि में आई एम करंटली 19 years old मुंहिंजी नंढी उमिरि में मुंहिंजी जेका इब्तिदाई तइलीम आहे उहा ईअं थी गुज़री ऐं उन्हनि मां जेके बि पॉलिटिकल जेके लैंडस्केप आहे पाकिस्तान जो स्पेशली सिंध जो उहो जेको उन्हनि खे मूं काफ़ी तरीक़े सां बहितर तरीक़े सां मूं पढ़ियो आहे ऐं पोइ उन ते ई आउं जेका आहे न पंहिंजा जेके पर्सपेक्टिव हूंदा आहिनि त वाट इज़ टू बी प्रेडिक्टेड इन फ्यूचर सो उहो आउं पंहिंजा कोशिशि कंदो आहियां त पब्लिश कंदो आहियां सही सही ज़बरदस्त तव्हां सां अञा बि ॻाल्हियूं कंदासीं पर हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं
ख़ैर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। शानज़ तव्हां इहो ॿुधायो त तव्हां सां हमेशह जेके असां ॻाल्हियूं कंदा आहियूं मीडिया खे वठी, ड्रामनि खे वठी, के सां रिलेटेड, मतिलबु इन टाइप जी ॻाल्हियूं कयूं। अॼु मां तव्हां सां थोरी डिफरेंट ॻाल्हियूं करणु थी चाहियां पई। हिकिड़ो त मुआशरे जे अंदरि असां वटि सिंगल मदर्स इलाही आहिनि। तव्हां मुंहिंजे ख़्याल सां हिकु मिसाल बि आहियो, छो जो तव्हां वर्किंग लेडी बि रहिया आहियो, नंढड़ा ॿार बि तव्हां संभालिया हस्बैंड जी डेथ खां पोइ। ऐं तव्हां इहो ॿुधायो त हिकु सिंगल मदर वरी गॾु कमु करणु कीअं मैनेज कयो तव्हां, इहो कीअं ॾुखियो तव्हांजो इहो वक़्तु गुज़रियो? बिल्कुलु इहो त आहे, ऐं मैनेज करणु त ॾाढो ॾुखियो हुयो मुंहिंजे लाइ, छो त सिंगल मदर मां, ऐं ॿार त माशाल्लाह हाणे उन एज ताईं हुया, समझदार हुया जॾहिं हिननि जो वालिद साहबु हुयो। उन खां अलावा जॾहिं हुननि जी डेथ थी वई, वरी मुंहिंजी अम्मी जी डेथ थी वई, त पोइ ज़ाहिर आहे मां ई रहियसि। त ॿारनि खे एतिरो मां उन्हनि खे जीअं चइबो आहे न त बैड लैंग्वेज ॻाल्हाइण, त तव्हां हाणे हीअं कयो हूअं कयो, न ज़ाहिर आहे हाणे हिननि जी माउ बि मां आहियां, पीउ बि मां आहियां, त उहो सम्झाईंदसि बि। इलाही बाउंड बि न कजे ॿार खे, सम्झाइजे प्यार में, छो त तव्हां मार मोचड़ो कंदव त ॿार पोइ ज़ाहिर आहे ढीठ थींदो। मां उन्हनि खे प्यार सां इख़लाक़ सां सम्झाईंदी बि आहियां, उन सां गॾोगॾु उन्हनि जी तालीम तरबियत, इहो सॼो माना जेका ॻाल्हि भाइरनि में मोहबत पैदा करणु, त बाबा हे नंढो भाउ आहे, इहो वॾो आहे, तव्हां पंहिंजो इज़त। ऐं कॾहिं बि तव्हां पंहिंजी औलाद खे माण्हुनि जे साम्हूं डिग्रेड न कजो, कॾहिं बि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हां माना चार दीवारी में सम्झायो ॿार खे, पर पोइ नंढड़ा हूंदा त मां हथु खणंदी हुयमि। ज़ाहिर आहे हाणे माशाल्लाह जवान थी विया आहिनि। हिकिड़ो मूंखे इन हवाले सां त तव्हां कॾहिं बि पंहिंजे औलाद खे जेको आहे न डिग्रेड न कयो, कॾहिं उनखे माना बेइज़ती न कयो। बाबा तव्हां इनकरेज कयो ॿार खे, चयो त न न ख़ैरु आहे, को मसइलो न आहे, ग़लती थी वेंदी आहे। पोइ ईअं ॿारु अॻिते वधंदो, हो चवंदो एप्रिशिएट कजे। त इहा ई वॾी ॻाल्हि आहे न। इन सेंस में मां जॾहिं को औलाद खे चवंदो आहे न मुंहिंजे साम्हूं ई मां त अहिड़ी लैंग्वेज चवंदियूं आहिनि, मां चवंदी आहियां हे कीअं थियूं चवनि पियूं, कीअं थियूं ॻाल्हाइनि औलाद सां। न ईअं न करणु घुरिजे। ऐं उन में पोइ वरी जेको आहे माउ ऐं औलाद जे विच में, या माउ पीउ जे विच में, औलाद जे विच में जेको आहे न हिकिड़ो गैप पैदा थी वेंदो आहे। उहो अॼु जी जेका जनरेशन आहे न, हाणे ही सभु अॼु जी जनरेशन आहे। बिल्कुलु। तव्हां मां हाणे हिननि खां इलाही वॾा आहियूं, ख़ैर एज ते नथी अचां मां, पर ही नई जनरेशन असां वटि वेठी आहे, ऐं हिननि जी सोच डिफरेंट आहे, असांजी सोच डिफरेंट आहे। असांखे हिननि जी सोच मुताबिक़ हलणो आहे। असां पंहिंजी सोच हिननि ते नथा थोपे सघूं। बाक़ी सम्झाइणो त आहे, सम्झाइण पंहिंजी जॻह ते आहे, पर असांखे इहो बि ॾिसणो आहे त अॼु जी जनरेशन सोचे छा थी, करणु छा थी चाहे। हा सुठो आहे त तव्हां हुननि जो हेल्प आउट कयो। अगरि तव्हांखे हुननि जी का ॻाल्हि नथी सम्झ में अचे त तव्हां उन ते वर्क कयो। मां इहो चवंदसि पेरेंट्स खे चवंदसि त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ॿार जी का ॻाल्हि नथी सम्झ में अचे, एटलीस्ट यू शुड वर्क आउट ऑन इट। ऐं तव्हां पंहिंजो पाण खे हींअर एजुकेट कयो। ॿार त एजुकेट तव्हांजो थिए थो, पर मां पेरेंट्स खे बि चवंदी आहियां त हींअर तव्हां पंहिंजो पाण खे एजुकेट कयो, ऐं ॿारनि सां गॾु गॾु नॉलेज सिखो, स्किल्स हासिलु कयो, ऐं ॿारनि सां गॾु जेको आहे वक़्तु गुज़ारियो, तमामु ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि सां वक़्तु गुज़ारींदा आहियो? हा हा बिल्कुलु, वक़्तु गुज़ारींदी आहियां ॿारनि सां गॾु। ईद ते जाॾे वेंदा आहियूं, ॻोठु गॾु वेंदा आहियूं। घर में बाक़ी जीअं रिकॉर्डिंग्स थींदियूं आहिनि, उहो त ज़ाहिर आहे ॿार गॾु हलंदा हुआ, नंढड़े लाइक़ खईं गॾु गॾु। हा ऐं हींअर बि जीअं तव्हां जेको आहे जीअं शूट्स वग़ैरह नथा कयो, त घर में आहियो त केतिरो टाइम ॾींदा आहियो? जीअं हे स्टडीज़ बि कनि था, ॿाहिरि बि वञनि था, त उहो टाइम तव्हां अकेला बि हूंदा आहियो, त पोइ कीअं मैनेज कंदा आहियो सभु शयूं? बिल्कुलु, छो त हे हाणे छोकिरा आहिनि, ज़ाहिर आहे हिननि खे छोकिरियूं त ॿधी बि आहिनि ई नथो कोन। विहारे सघिजे। हा न, हे त हाणे जीअं मुंहिंजी फ्रेंड्स ईंदियूं आहिनि त असां वेंदा आहियूं, किथे गैदरिंग थींदी आहे, बाबा बर्थडे आहे, ईद ते त बारबेक्यू पार्टी थींदी आहे, असां पाण में त हे छोकिरा आहिनि त मुंहिंजी फ्रेंड्स में कीअं हलंदा, ज़ाहिर आहे नंढड़ा हूंदा त वठी था वञूं, त हे पंहिंजे फ्रेंड्स खे टाइम ॾींदा आहिनि। बाक़ी जॾहिं मां वेंदी आहियां त कॾहिं कॾहिं मूंसां नंढड़ो हलंदो आहे, पोइ उते सेलिब्रेट कंदा आहियूं। बर्थडे हूंदी आहे, मुंहिंजी जेका फ्रेंड आहे उनजा ॿार ऐं मुंहिंजे ॿारनि जी उमिरि हम उमिरि आहिनि, पर हुनखे नियाणियूं आहिनि, हिकिड़ो पुटु अथसि, आहिनि सेम। अच्छा, हा दोस्ती आहे, कॾहिं उहो मुंहिंजे घरु ईंदी आहे, रहंदी आहे, हिकु ॿ ॾींहं घुमणु वेंदा आहियूं।
सही। हा असां बि वेंदा आहियूं ईअं सही। बाक़ी आहिनि त छोकिरा न ज़ाहिर आहे इन्हनि खे ॿधी नथो विहारे सघिजे। हिते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, कहिड़ो हाल आहे? महिरब जुड़े जो। बिल्कुलु ठीकु ठाक महिरबा, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी, ॿियो ख़ैरु आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। जी छा चवणु चाहींदव? बसि ईअं फ़ोन कयोसीं। अच्छा ठीकु आहे। थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखियो। महिरब भाउ जी मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे। बसि ईअं ई फोन बसि मतिलबु ॻाल्हाईंदो वीचारो का ॻाल्हि 2-3 सेकेंड आहे, इन खां वधीक न ॻाल्हाईंदो आहे, पर रेगुलर कॉलर आहे असांजो। शानज़ी यकीन कयो। ऐं अहिड़ा जेके कॉलर्स हूंदा आहिनि न, मां चवंदी आहियां सलाम आहे हिननि खे जो हर वक़्तु असांजो प्रोग्राम त ॾिसनि था पर यादि बि रखनि था असांखे। सो वॾी महिरबानी महिरबानी भाउ, तव्हां जॾहिं बि कॉल कंदा आहियो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ईअं ई असांजे प्रोग्राम में कॉल कंदा रहो, शामिलु थींदा रहो। अवेस, हा मां सोचां पई अवेस नालो अथसि न या ॿियो कुझु अथसि। अच्छा अवेस, जीअं न्यू जनरेशन जे हवाले सां मां ॻाल्हि कई त अॼु जे छोकिरे जे ज़हन में हले छा थो, सोचे छा थो? ॾिसो पहिरीं ॻाल्हि त इहा त जेको अॼुकल्ह जो यूथ आहे उन्हनि जी सभिनीनि जी सेम थिंकिंग आहे, को डिफरेंस कोन्हे। डिफरेंस उन जी सोच में हूंदो आहे जेको सभिनीनि खां अलॻि हुजे, पर अॼुकल्ह सभु सेम आहिनि। छा सोच आहे? मां इहो ई सोच इहा आहे सोचण ते मजबूर आहियां। मां हिते इहा ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदमि, अॼु जो यूथ मूंखे थोरो परेशान बि नज़र ईंदो आहे, डिप्रेस्ड बि नज़र ईंदो आहे, बिल्कुलु ईअं एंज़ाइटी जो शिकार बि नज़र ईंदो आहे, अग्रेशन जो शिकार बि नज़र ईंदो ईअं आहे। ई आहे बिल्कुलु। छा जी एंज़ाइटी आहे, छा जो डिप्रेशन आहे, छा जी अग्रेशन आहे, मूंखे इहो थोरो सम्झायो। असल में जेको यूथ आहे न, जेको नौजवान नस्ल आहे, उन्हनि खे अॼुकल्ह हर शइ जल्दी खपे। पहिरीं असां वेहंदासीं, गेट टुगेदर कंदासीं या मूवी ॾिसंदा हुआसीं त 2-2 कलाक 2.5 कलाक असां वेठा हूंदासीं स्टिल। अॼुकल्ह जेको सोशल मीडिया ऐं रील्स जो चकर आहे, माना तव्हांखे हिकिड़ो डोपामिन रिलीज़ थो थिए, उहो 1 मिंट जो डोपामिन रिलीज़ थो थिए, पोइ तव्हां हुन मां ख़ुशि न आहियो। इन करे तव्हांजी जेका सोच आहे उहा माना तव्हांखे हर शइ जल्दी खपे, फास्ट। पर ईअं न हूंदो आहे। तव्हां जॾहिं एक्सरसाइज़ कंदव, मां हाणे छोकिरनि खे ट्रेन कंदो आहियां न, त उहे ईंदा आहिनि, यार मेरी बॉडी बन जाएगी, मुझे ये महीने में बॉडी बनानी है। अच्छा यार ऐसे कैसे हो सकता है, महीने में कैसे हो सकता है ऐसे? पोइ मां उन्हनि खे सम्झाईंदो आहियां, असल में एवरीथिंग टेक्स टाइम। एग्ज़ैक्टली, हा। हर शइ टाइम वठंदी आहे ऐं उन टाइम सां गॾु गॾु तव्हां ग्रो कंदा रहंदा। उहो तव्हांखे जेको तव्हांजो ग्रोथ आहे उहा तव्हां नज़र न ईंदी आहे तव्हांखे, पर तव्हांखे हिकिड़े टाइम ते अची फील थींदी आहे त हा मां हाणे ग्रो पियो कयां। तॾहिं तव्हांखे हिकिड़ो कामनेस हूंदी आहे, तव्हांखे हिकिड़ो हूंदो आहे त हा बाबा। ॿी हिकिड़ी शइ आहे त नौजवान में शुक्र कोन्हे। अगरि नौजवान शुक्र करे त हुनखे काफ़ी सारियूं शयूं नज़र अचनि। सब्र ऐं शुक्र। माना ॾिसो न, एॾा सारा माण्हू आहिनि जेके वीचारा पैरालाइज़्ड आहिनि, पर एॾा वॾा वॾा किताब था लिखनि, एॾियूं वॾियूं वॾियूं शयूं था कनि। छो त पेशेंस हिकिड़ी शइ आहे। तव्हां में अगरि पेशेंस कोन्हे, तव्हां कामयाबु कॾहिं बि नथा थी सघो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हांखे अगरि कंहिं बि शइ में हिकिड़ी ॿी शइ इहा आहे त असां हिकिड़ी शइ ते स्टिक न आहियूं। असांजी हिकिड़ी ॾींहुं हिकिड़ो थिंकिंग आहे, ॿिए ॾींहुं ॿिए थिंकिंग आहे, 3 ॾींहुं थिंकिंग चेंज। छो त असां इन्फ्लुएंस था थियूं सोशल मीडिया खां। अॼु असां ॾिठो हिकिड़ो छोकिरो व्लॉगिंग थो करे, अच्छा ख़ासा या मिलियंस में फॉलोवर्स आहिनि, व्यूज़ आहिनि, सब्सक्राइबर्स आहिनि। बाबा मां बि यूट्यूब कया, हाणे जंहिं एॾा सब्सक्राइबर गेन कया, उन्हनि महिनत कई, उहो हिकिड़ी शइ ते स्टिक रहिया, पोइ वञी उन्हनि, पर उहो ॾेखारनि छा था माण्हुनि खे, जल्दी जल्दी जेके शयूं थो ॾेखारे। इन करे उहो जेको छोकिरो आहे उहो सोचे थो यार हिन ईअं कयो त मां ईअं छो नथो करे सघां। मतिलबु उहो हिकिड़ी अहिड़ी रेस में अॻिते निकिरणु था चाहिनि जंहिंजो को वजूद ई कोन्हे। वजूद ई कोन्हे। सही। तव्हां जीअं कॉलम्स बि लिखो था, सोशल वर्क बि कयो था, ऐं तव्हां पाण कंप्यूटर साइंस जा स्टूडेंट बि आहियो, त जेको सुवाल मां अवेस सां कयो त यूथ मैटर करे थी हिन टाइम। असांजो ॾिसो असांसो ई हींअर यूथ आहे, असां बीठा ई यूथ ते आहियूं, त यूथ असांजी पढ़ी लिखी अॻिते वधंदी त शायदि असांजे मुल्क जो कुझु सुधार पैदा थिए। बिल्कुलु। यूथ हिकिड़ी असांजी हिकिड़े पासे कुझु पढ़े थी, हिकिड़ी यूथ असांजी नशनि में आहे, हिकिड़ी यूथ असांजी रील्स में आहे, हिकिड़ी यूथ असांजी टिकटॉक ते आहे। सही आहे। जॾहिं इहे डिवाइड थी वई आहे यूथ, त सुधार कीअं पैदा थींदो? ॾिसो, जेका हाणे पहिरीं बि ॻाल्हि हली पई त अॼु जी जेका जनरेशन आहे उहा जनरेशन आहे जेन ज़ी, ठीकु आहे।
जेनज़ी में हाणे जीअं अदिब सवेर ॻाल्हि कई त जेके डोपामिन जेका रिलीज़ थिए थो इहा इवन दो हर कंहिं ते इम्प्लाए करे थो अॼु जी जेका जनरेशन ते त भई को अहिड़ो टाइम हुयो जंहिं टाइम जेका आहे माण्हू जेको 2.5 टे कलाक मूवी ॾिसंदा पिया हुआ ऐं उन्हनि खे का कंहिं शइ जी न हूंदी हुई। हाणे अगरि 30 सेकेंड खां मथे रील थी वञे त उहे बसि अॻिते था वधणु चाहिनि त भई अॻिते छा आहे हिन जी रिज़ल्ट छा आहे, एंड वञी ॾिसूं त उन्हनि जी मोरल छा आहे, मोरल स्टोरी छा आहे। त इहो आहे त असल में हाणे जेको आहे न सोशल मीडिया जो दौरु इलाही वधी वियो आहे। सोशल मीडिया ते जेके इन्फ्लुएंसर्स आहिनि जेके बि शयूं ॾेखारनि था उन्हनि मां जेका यंग जनरेशन आहे उहा इलाही इन्फ्लुएंस थिए थी। ऐं जीअं हाणे कुझु अहिड़ा व्लॉगर आहिनि जेके पंहिंजी शोहरत ॾेखारनि था त भई असां इहा गाॾी वरिती, असां इहा गाॾी वरिती, असां इहो बंगलो वरितो। त उन्हनि मां जेका यूथ मोटिवेट थी ऐं यूथ जेका आहे न चवे थी त भई असां वटि बि इहा शइ हुजे। मां बि इन शइ जो रहियो आहियां। मां बि जेका आहे न कुझु तक़रीबन 5 साल पहिरीं मां पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो हुयो जंहिंमें मां टेक्निकल जेका आहे न शयूं रखंदो हुउसि, टेक्निकल एज़ वेल एज़ गेमिंग। अच्छा। त छो त मूंखे गेमिंग में इलाही इंट्रस्ट हुयो उन टाइम त मां अक्सर GTA 5 वग़ैरह खेॾींदो हुउसि ऐं मुंहिंजी इंस्पिरेशन हूंदी हुई हिकिड़ो इंडियन जेको आहे गेमर आहे टेक्नो गेमर्स। त उन्हनि मां जेका इन्फ्लुएंस थी करे मूं बि हिकिड़े क़िस्म जी जेका आहिनि यूट्यूब चैनल ठाहियो ऐं उन्हनि ते मूं तक़रीबन महीनो खनि जेका आहे लॻातार उन ते वीडियोस ठाहिया तक़रीबन 30-35। ऐं पोइ अहिड़ो हिकिड़ो वक़्तु आयो मूंखे इलाही माण्हुनि जेका मुंहिंजे रिश्तेदार हुया जेके दोस्त यार हुया उन्हनि मोटिवेट कयो त भई तूं न छॾिजांइ। मां चयुमि न भाउ मुंहिंजो पको इरादो आहे मां न छॾींदोसीं। हिकु अहिड़ो टाइम आयो जिते मूंखे रियलाइज़ थियो त भई न कम जी ॻाल्हि न आहे, मतिलबु उहो साॻी ॻाल्हि अची डोपामिन ते बीहे थी त भई इहा शइ असां खां जेका आहे न अञा इलाही परते आहे ऐं उन्हनि में जेका आहे न हिकिड़ी लाॻातार हिकिड़ी कंसिस्टेंसी खपे थी तॾहिं तव्हां का शइ हासिलु करे सघो था। त इहो आहे त हाणे जी जेका बि यूथ आहे जेका आहिनि स्पेशली ई कॉमर्स साइड इलाही अची रही आहे, ई कॉमर्स एज़ वेल एज़ फ्रीलेंसिंग साइड इहो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो आहे। त को अहिड़ो दौरु हूंदो हुयो जिते अक्सर माण्हू सोचींदा हुया त भई असां वटि नौकिरी हुजे, असां वटि हीअ हुजे। हाणे जेका नौजवाननि में इहो शऊर आयो आहे त भई तव्हां जेका आहे न ई कॉमर्स इंडस्ट्री में असां जेको जंप इन कयूंसि, असां लोकल ई कॉमर्स कयूंसि, असां इंटरनेशनल ई कॉमर्स कयूंसि ऐं उन्हनि में जेका ग्रोथ आहे चांसिस आहिनि, स्केल चांसिस आहिनि उहे काफ़ी हद ताईं आहिनि। ऐं जेका इहा आहे त यूथ जेका आहे उहो इन्वॉल्व जेका टेक्नोलॉजी जे हिसाब सां टेक्नोलॉजी में रही करे उन्हनि जेका एवोल्यूशन आणणु खपे ऐं तॾहिं जेका आहे न हिकिड़ो बहितरु मुआशिरो पैदा थी सघे थो। ऐं इहो हुजे त पंहिंजा जेके मारूड़ आहिनि पंहिंजा जेके माण्हू आहिनि हाणे रुझान आहे त भई हर को पढ़ण जे लाइ एब्रॉड भॼी थो वञे ऐं उहो हुते ई जेका आहे न सेटल थियणु चाहे थो त भई पाकिस्तान जा जेके मुआशी हालात सही न आहिनि असां उते ई चङा आहियूं। अब तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, तव्हां यूथ आहियो, जेका पाकिस्तान जी उमेदु तव्हां मां ई आहे। तव्हां हाणे हुते वञी जेकॾहिं तव्हां कोई 9 to 5 जॉब था कयो या कुझु बि कयो था उहो अगरि तव्हां जेको स्पेसिफिक जेको टाइम आहे तव्हांजी जेका महिनत आहे तव्हां अगरि हिते भले तव्हां वञो पढ़ण जे लाइ आला तालीम जे लाइ वञो इन में का ॻाल्हि न आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पर तव्हां उहा शइ कंप्लीट करी तव्हां हिते अचो पंहिंजे मुल्क खे सर्व कयो। त इहा सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम, मां अलवीना थी ॻाल्हायां। जी अलवीना कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, अल्लाह जो शुक्र। जी भेण छा चवणु चाहियो? असां इहो तव्हां जेको टॉपिक स्टार्ट कयो आहे पढ़ण जे बारे में बिल्कुलु सही टॉपिक आहे जो पंहिंजे मुल्क खे सर्व करणु चाहिए असांखे। जी 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 इहा ॻाल्हि बि असांजो KTN न हले थो पोइ बि असां तव्हांखे कॉल कयोसीं। अच्छा न पियो हले तव्हां वटि? जी अच्छा मां इहा ॻाल्हि पंहिंजे डायरेक्टर सां डिस्कस करे चुकी आहियां ऐं मैनेजमेंट सां बिल्कुलु असां राब्ते में आहियूं। अलाह कंदो इंशाल्लाह डिस्ट्रीब्यूटर्स वग़ैरह खे बि चऊं था। ॿियो तव्हांजो प्रोग्राम घणो सुठो हलंदो आहे, लाइव बहुत सुठो हलंदो आहे, बहुत मज़ो ईंदो आहे फैमिली सां ॾिसण में। तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो क़ीमती। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई, शामिल थिया। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अच्छा भाउ तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे पोइट्री जो शौक़ु कीअं थियो एॾी नंढी उमिरि में, ऐं इहो शौक़ु कॾहिं खां थियो ऐं छो थियो? अहिड़ी कहिड़ी तव्हांखे शइ अट्रैक्ट थी हिन जे अंदरि? फितरत सां माण्हू जेको आहे फितरत इंसान जी जेको आहे उहा जेका शामिलु हूंदी आहे शुरू खां वठी जॾहिं जनमु वठे थो तॾहिं, ऐं ख़ासि तौर ते असां फितरत सां ई जेको आहे जुड़ियल घणा रहिया आहियूं। शाइरी जेका आहे उहा अंदरि जे उधमनि जो हिकिड़ो बेसाख़्ता इज़हार आहे। त माण्हू टिड़ियल पखिड़ियल जेके ख़्याल आहिनि उन्हनि खे गॾे करे
हिकिड़ो जेको आहे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी शिकल ॾिए थो जंहिंखे शाइरी चइजे थो त शाइरी में जॾहिं नंढा हुआसीं फितरत सां लॻापियल रहियासीं ऐं रेडियो पाकिस्तान ते जीअं आयासीं रेडियो पाकिस्तान मिठी ते त हिकिड़ो लिखण जो शौक़ु जाॻियो जीअं ख़तनि जो तॾहिं वक़्त में दौरु हूंदो हो शुरू में रेडियो ते ख़तनि जो दौरु हो ईअं ई जेको आहे उन खां पोइ एॾा पुराणा त तव्हां न आहियो। न एॾो पुराणो न आहियां तक़रीबन माने 2015 ऐं 16 जो त रेडियो ते नालो अचे असांजो त इहो शुरूआत में जेको आहे ॿारनि जे प्रोग्राम में शामिलु थियण ईअं त 2015 ऐं 16 में जेको आहे उहो उन में मोकिलींदा हुआसीं प्रोग्राम में पोइ ईअं ई जेको आहे शाइरी सां माण्हू लॻाव थी वियो। सही त हींअर का शाइरी तव्हां जेको आहे पढ़णु चाहींदव? हा हिकु ग़ज़ल आहे उहो ऐं ज़रूरु तव्हां सां अख में पाइण जहिड़ो आहे अख में पाइण जहिड़ो आहे लुड़क निभाइण जहिड़ो आहे अख में पाइण जहिड़ो आहे लुड़क निभाइण जहिड़ो आहे पंहिंजे नेणनि जहिड़ो दरिया पंहिंजे नेणनि जहिड़ो दरिया हाण वाहिण जहिड़ो आहे पंहिंजे नेणनि जहिड़ो दरिया हाण वाहिण जहिड़ो आहे तुंहिंजे जिस्म छुहिया वरितो तुंहिंजे जिस्म छुहिया वरितो दर्द विराइण जहिड़ो आहे टुकड़ा थियासूं दूर उन्हीअ खां टुकड़ा थियासूं दूर उन्हीअ खां हू जो ठाहिण जहिड़ो आहे घुंघरू हुन सां गॾिजी पहुता घुंघरू हुन सां गॾिजी पहुता हू त वॼाइण जहिड़ो आहे सरतियनि पए थे टहक ॾिना बसि सरतियनि पए थे टहक ॾिना बसि शख़्स हू ॻाइण जहिड़ो आहे अख में पाइण जहिड़ो आहे लुड़क निभाइण जहिड़ो आहे। वाह वाह बहितरीनु बहितरीनु ज़बरदस्त। त इहो जेका बि शाइरी तव्हां पढ़ो था इहे सभु तव्हांजूं लिखियल आहिनि? हा इहो मुंहिंजो पंहिंजो लिखियल आहे। ऐं हूअं अगरि तव्हां खां मां पुछां त कोई पोइट पसंदि हुजे जंहिंखे तव्हां फॉलो कंदा हुजो? पोइट शेख अयाज़ खे पढ़ंदा रहंदा जदीद सिंधी शाइरी में उन खां अलावा उस्ताद बुखारी हसन दर्स सरदार शाह ख़ासि तौर ते जॾहिं ऐं सरदार शाह जेको नज़म आहे असां लाइ सिंध वतन आहे इहो शुरूआती दौर हुयो जॾहिं 2017-18 में जॾहिं तक़रीरूं कंदा हुआसीं स्टेज ते सिंध जे हवाले सां सकाफ़ती रहण तमामु घणो पढ़ंदो हुउसि हुते। ऐं उन खां अलावा हसन दर्स सारी सिंध प्रिय जो पाछो जेको ॿुधाए सघूं था जेको चओ सिंध जे हवाले सां चओ हसन दर्स जो ॿुधाए सघूं था। ज़बरदस्त बिल्कुलु तव्हां खां ॿुधूं था हींअर थोरी देरि में। शानज़े मां ॿुधो आहे त तव्हांखे बि पोइट्री ईंदी आहे? ईंदी आहे न? हाँ ईंदी आहे डब्बे में डब्बा डब्बे में केक मेरी प्यारी दोस्त लाखों में ये वाकई नंढे हूंदे ॾाढा चवंदा हुआसीं। अच्छा दोस्ती जो भी नहीं है प्यार चांद का टुकड़ा फूल और चांद से भी प्यारा है आपका मुखड़ा ये पोस्ट कार्ड्स ते लिखी ॾींदा हुआसीं असां फ्रेंड्स खे नंढे हूंदे मूंखे यादि आहे बर्थडेज़ ते या अहिड़ी कई शइ। दोस्ती जो ॾींहुं आहे अॼु छा चवणु चाहींदो दोस्ती तव्हांजे लाइ छा आहे? दोस्ती शुरू में त माण्हू रखे थो त बाबा तूं मुंहिंजी दोस्त आहे बेस्ट फ्रेंड आहे पर धोखो ई बेस्ट फ्रेंड्स मां ई मिलंदो ईअं थींदो आहे तोसां खाधो आहे बिल्कुलु माना एॾो सुठो दोस्तनि सां मां हली आहियां एॾो त माना पोइ वरी ख़बर पवंदी आहे त बाबा हिन तुंहिंजे लाइ ईअं चयो माना बुग्स कीनो रखंदियूं आहिनि दोस्तूं तंहिं करे दोस्ती पंहिंजे अलाह सां रखो पंहिंजे पाण सां माउ पीउ दोस्त आहे माउ वधि में वधि हूंदी आहे औलाद ऐं ॿार। सही वो बॉलीवुड जो हिकिड़ो एक्टर आहे पुराणो राजकुमार उन्हनि जो बि हिकिड़ो माना सीन डायलॉग पुछंदो आहे हिकिड़ो छोकिरे खां त सबसे पुराना रिश्ता चई दोस्त और सबसे बड़ा दुश्मन कोई गहरा या पुराना दोस्त माना इहो हिकिड़ो डायलॉग हुयो राजकुमार। सही आहे। ऐं तव्हांजी छा थिंकिंग आहे बीइंग अ मैन? असांजी इहा ई थिंकिंग आहे त दोस्त अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसी वाइसी ठाहियो छो त तव्हांजो केरु दोस्त कोन्हे जेको तव्हां सां गॾु वेह खिले तव्हांखे भाकुर पाए ऐं पोयां कई छोरो गोपे छॾे। पोइ अॼुकल्ह जी दोस्ती ईअं ई आहे माना काफ़ी दोस्त जेके हूंदा पहिरीं पुराणा दोस्त हूंदा स्कूल टाइम्स फ्रेंड हूंदा अॼुकल्ह उहे बि फ्रेंड कोन्ह। वाकई स्कूल वारो जेको टाइम हूंदो आहे न इंसान जी ज़िंदगी में उहो ॾाढो गोल्डन टाइम हूंदो आहे
ऐं उन खां पोइ कॉलेज यूनिवर्सिटी वारी जेका लाइफ अची थी वञे न उहे दोस्त मां चवंदी आहियां उहे दोस्त न हूंदा आहिनि ऐं जेको स्कूल वारो जेको टाइम हूंदो आहे न वाक़ई उहे दोस्त हूंदा आहिनि ऐं इलाही अहिड़ा स्कूल फ्रेंड्स आहिनि जेके अॼु बि मुंहिंजे कॉन्टेक्ट में आहिनि ख़ैरो त मूंखे स्क्रीन ते ॾिसी करे मूंसां कॉन्टेक्ट कंदा आहिनि ऐं मूंखे त ख़बर बि कोन पवंदी आहे कॾहिं कॾहिं अहिड़नि फ्रेंड्स जो मैसेज अची वेंदो आहे मां हैरान थींदी आहियां त हिननि मुंहिंजो नंबर किथां माना दोस्ती रखो लिमिट्स हुजे लिमिट हुजे हिकिड़ी लिमिट हुजे ऐं तव्हां एॾी गहराई न ॾिसो शानज़े ब्रेक जो बि वक़्तु ज़ाहिर आहे, पर हिकिड़ी ज़िंदगी आहे, हलणो हिकिड़ी आहे। ॻाल्हि कंदसि उन खां पोइ मां ब्रेक वठंदसि मां चवंदी आहियां हीअ जेको दोस्ती में जेको ॾे वठि थिए थो न बिल्कुलु इहा न रखो इन में माण्हू पुॼी नथो सघे अॼु जे दौर में इन में नथो पुॼी सघे इन जे करे ॾे वठि वारी त दोस्ती रखो ई न सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं हिनखे गिफ्ट तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था शानज़े हींअर कुझु इरादो आहे कुझु होस्टिंग जो या इन तरह जो कोई प्रोग्राम करण जो बिल्कुलु बिल्कुलु आहे होस्टिंग जो बि आहे प्रोग्राम तव्हां चओ न डायरेक्टर साहिब खे अज़हर जो न न सीरियसली मतिलबु जेकॾहिं तव्हां करणु आहे चाहियो आहे था छो त न आहे मां तव्हां मालिकनि खे चवां थी न KTN जा जेके ऑनर आहिनि मूंखे ऑनर ॿुधनि था मूंखे बि तव्हां हिकिड़ो प्रोग्राम ॾियो मां बि होस्टिंग कयां जेके इहे लेट नाइट शो हलनि था सभु कनि था मूंखे बि ॾियो मां शानज़ बतूल तव्हां खां शानज़े बतूल बिल्कुलु बिल्कुलु छो न असांजी प्यारी भेण त पंहिंजी जाइ ते आई आहे पर सुठी आर्टिस्ट बि आहे ऐं होस्टिंग उहा कई आहे हा कॾहिं हा लाइफ होस्टिंग कई आहे कई आहे हा काफ़ी अच्छा, दफ़ा कई आहे काफ़ी दफ़ा कई आहे ॿियनि चैनल्स ते कई हूंदी ओके ठीकु अच्छा वेस तव्हांखे जेकॾहिं चांस मिले त तव्हां I'll कुझु get it. कंदव Yes, of course. होस्टिंग थी वई या छा इन तरह जो कोई 100%. प्रोग्राम कंदव Yes. मूंखे हिन छोकिरे जे अंदरि न इलाही शयूं नज़र अचनि थियूं ऐं माशाल्लाह हे फ्यूचर जो मूंखे सुपर हीरो नज़र अचे थो हिनखे बि हींअर ॾियनि न KTN तव्हां हिनखे बि होस्टिंग न न बिल्कुलु बिल्कुलु छो कोन ऐं असांजो पंहिंजो आहे ऐं ज़रूरु टैलेंट खे ॾिसो असां प्रमोट कंदा आहियूं बिल्कुलु टैलेंट असां हमेशह टैलेंट खे प्रमोट कयो ऐं KTN जी सुठी ॻाल्हि ई इहा आहे त उहो हमेशह टैलेंट खे प्रमोट कंदी आहे उहो इहो न ॾिसंदी आहे त हीउ केरु आहे केरु न आहे असां पर्ची वारा कोन आहियूं असां बाक़ाइदा टैलेंट खे जेको आहे न प्रमोट करण वारा आहियूं ऐं इन जे करे शायदि अॼु बि असां चवंदा आहियूं खुले दिलि सां चवंदा आहियूं वेलकम कंदा आहियूं चाहे असांजा ॾिसंदड़ हुजनि चाहे कोई बि हुजे चवंदा आहियूं तव्हां में जेकॾहिं टैलेंट आहे त अचो हिते परफॉर्म कयो असांजे साम्हूं अचो परफॉर्म कयो असां तव्हांजे टैलेंट खे परखींदासीं उन खां पोइ असां फ़ैसिलो कंदासीं त इहो ऑनियर असां चवंदा आहियूं बिल्कुलु टैलेंट त ॾिसी छॾे ई न असां ॿिन्ही हा तव्हां ॿिन्ही जो टैलेंट त मां ॾिठो त तुंहिंजे टैलेंट जी मूंखे ख़बर आहे बाक़ी हिन जो टैलेंट मां हाणे ॾिठो आहे सो हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण मुंहिंजी दुआऊं आहिनि असां दुआ कंदड़ पाक अवां खे वञे पूरी टीम खे जेके बि सुहिणो चैनल KTN ॾिसनि सभिनि खे ख़ुशि आबाद खे हमेशह मुस्काईंदा रहनि आमीन आमीन वॾी महिरबानी छा चवणु चाहींदव हा प्रोग्राम ॿुधूं पिया तमामु बहितरीनु ऐं तव्हांजो प्रोग्राम हमेशह जीअं अॼु बि थी रहियो आहे ऐं गेस्ट जेके आहिनि उहे लाजवाब आहिनि उन्हनि खे वधीक छा चयो वॾी महिरबानी ॿियो कुझु चवणु चाहींदव बसि तव्हांजी पूरी टीम खे सलाम ॾींदासीं ऐं अहिड़ा प्रोग्राम करण ते डायरेक्टर साहिबु ऐं सॼी KTN जी सभई जेका महिनत आहे उनखे खोड़ सारियूं असांजी तरफ़ां मुबारकूं ऐं अलाह ताला अञा तव्हांखे ॾींहं ॾींहुं तरक़ी आमीन आमीन थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अलाह हाफ़िज़ अच्छा कुझु बुक्स वग़ैरह लिखिया अथव पोइट्री सां गॾु गॾु न बुक्स न आहिनि लिखिया कॾहिं बि न शौक़ु बि न आहे थियो बाक़ी कॉलम लिखंदो आहियां अख़बार कॉलम में लिखंदा आहियो इशूज़ तव्हां वग़ैरह बि? इशूज़ ते कॉलम कहिड़ा वग़ैरह इशूज़ जेके करंट इशूज़ आहिनि अॼुकल्ह जा या थरपारकर जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि जीअं पाणी ते जेको आहे उहो मुंहिंजो कॉलम लिखियो हो
ऐं उन खां अलावा ॿिया जेके छा थो रिज़ल्ट मिले ये कॉलम लिखण खां पोइ बि कुझु चेंज अचे थी या न? बसि इहो आहे त असां पंहिंजे हिसे जो कमु करियूं पिया, बाक़ी इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो कमु करणु खपे, हर माण्हू खे पंहिंजे हिसे जो कमु करणु खपे। जॾहिं माण्हू पंहिंजे हिसे जो कमु कंदो तॾहिं जेको आहे उहो ॿियनि खे चई सघंदो आहे, ॿियनि में तबलीग करे सघंदो त तव्हां ॿियनि नौजवाननि खे चई सघंदो तव्हां बि जेको आहे इहे कमु करियो ऐं समाज जी बहितरी लाइ किरदारु अदा करियो। त आवाज़ ज़रूरु उथणु खपनि ऐं ईअं न आहे, उमेदु रखणु खपे। तव्हां ॿई थर पार्कर में ई रहंदा आहियो? बिल्कुलु, बिल्कुलु। अच्छा, उते ई रहंदा आहियो, ॼावा बि उते ई आहियो, एजुकेशन सभु उतां जी आहे? जी जी बिल्कुलु। त पोइ कीअं चेंज आणिजे? चेंज जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि करे रहिया आहियूं त कीअं चेंज आणिजे? रुॻो इदारनि जे मथां बि न ॾिजे, ठीकु आहे? चेंज हर इंसानु पंहिंजो पाण में आणींदो आहे, पोइ गली मोहल्ले में आणींदो आहे, पोइ समाज में आणींदो आहे। चेंज आणण जे लाइ पहिरीं त पाण खे पंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु तइ करणो पवंदो त असांखे तब्दीली जे लाइ निकिरणो आहे। त तव्हां इहो शऊर पैदा कयो आहे उतां जे माण्हुनि में? असीं चवंदा आहिनि हर माण्हू खे पंहिंजे हिसे जो कमु करणु खपे, असीं बिल्कुलु पंहिंजे हिसे जो उते जेको आहे उहो कमु करे रहिया तव्हां आहियूं। उते माण्हुनि खे एजुकेट कयो आहे, तव्हां उते माण्हुनि सां ॻाल्हायो आहे, कुझु अहिड़ी शयूं कयूं आहिनि? बिल्कुलु, उन जे लाइ असीं प्रोग्राम वग़ैरह उहे बि कराईंदा रहंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी करे माण्हुनि खे इहो जीअं हींअर वणनि जी वाढी जो इशू आहे उन ते कलम 144 लॻल ऐं वणु जेको आहे उहो जेको आहे वढण ते मने त ख़ासि तौर ते छा थींदो आहे त वसकारे जे माण्हू मां जॾहिं मौसम हूंदी आहे, बरसाति वसंदी आहे त नंढा नंढा जेके ॿूटा आहिनि वण उहे थी पवंदा आहिनि। त पोइ माण्हू असांजो जेको आहे उहो जॾहिं वेंदो आहे झंग में त उन्हनि सां गॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थर जो माण्हू आहे झंग में वञे थो त उन सां गॾु कुहाड़ी हूंदी आहे, तूं जिते वेंदो आहे तूं उते छा कंदो आहे त उनखे जेको आहे हणंदो रहंदो ज़मीन ते। त उन्हनि माण्हुनि खे असां इहो ॿुधायो आहे त हीअ आलमी ॿर्धक मतल आहे, जेको आहे आलमी सूरताल थी आहे ऐं गर्मी पद वधी रहियो आहे। त उनजे करे वण जेके आहिनि उहे ई असांजो बचाए सघनि था ऐं उन खां अलावा हीअ समूरो खिमणो किरण ॿियो टियों ई माहौल तब्दील थियो आहे। खिमण जी तव्हां सवेर पई ॻाल्हि कई, मां हिते इहो ज़रूरु चवणु चाहींदसि, ॾिसो इहे कुदरती आफ़ात आहिनि। बिल्कुलु कुदरती आफ़तूं आहिनि। असां हिनखे कीअं रोकींदासीं? तव्हां सवेर बि मूंसां हिकिड़ी ॻाल्हि कई त हिनखे रोकण लाइ कुझु करणु खपे। असां कुदरती आफ़ात खे कीअं था रोके सघूं? कुदरती आफ़ात खे रोके त नथा सघूं, पर जीअं आहे वणनि जी वाढी आहे उन ते पाबंदी लॻाइण हीअ हुकूमत जे तरफ़ां लॻाई वेंदी, पर असां पारां माण्हू जेके आहिनि उन्हनि खे कोशिशि करणु खपे। ऐं उन खां अलावा वण जीअं आहिनि वधीक पोखिया वञनि, या ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे कुदरती आफ़तूं त आहिनि पर सिंध जा ॿियनि इलाइक़नि जे भेट में थरपारकर में वधीक थी खिमण किरे, जीअं ॿियनि हंधनि ते किरे थी खुलियल मैदान आहे न, खुलियल मैदान आहे न, पर अॻु में जेके पर हींअर रेशो वधी चुको आहे। खुलियल हुजे या न खुलियल हुजे मैदान, हींअर तौबा अलाह साईं माफ़ करे, ऐं हींअर वेदर चेंज पियो थो थिए, क्लाइमेट चेंज आहे, वेदर डिस्टर्ब आहे हींअर, त हींअर सॼी दुनिया में तव्हां ॾिसो, तव्हां सोशल मीडिया पाण बि यूज़ कंदड़ आहियो, तव्हां अहिड़नि मुल्कनि में ॾिसो जिथे शायदि कोई रोज़ बरसाति थींदी आहे पर उते अहिड़ी खिमण किरी आहे जो मां वीडियोज़ ॾिसी हैरान रहिजी वई आहियां। त इहो कुदरती आफ़ात आहिनि, अलाह खां पनाह घुरिजे। बिल्कुलु अलाह खां पनाह घुरणु घुरिजे, पर अॻियूं जेको रेशो हुयो उनजे भेट में थरपारकर में हिन वक़्तु आलमी सूरताल इहा आहे, पर हिकिड़ी राति हिकिड़े ॾींहं में 5 7 जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि जो माल वग़ैरह संबूरो छाकाणि थरपारकर जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जो गुज़र सफ़ल माल ऐं ॿनियुनि ते आहे, ज़मीननि ते। बरसाति वसंदी आहे, हू चवंदा आहिनि वठो त थर न त भर, त उनजे करे बरसाति वसंदी आहे तॾहिं पंहिंजूं ज़मीनूं वग़ैरह खेड़ींदा आहिनि, उन ते ई उहो जेको आहे उहो फाड़ीनि था, त उन्हनि जो माल जेको आहे उन्हनि ते खिमण किरे थी, उहो माल मरी वञे थो। त इहा हिकिड़ी जेका आहे उहा ॾाढी जेका आहे उहा रेड जेका लाइन आहे उहा ॻाल्हि थी। अलाह बहितर कंदो, तव्हां कमु करे रहिया आहियो, तव्हां सोशल एक्टिविस्ट आहियो, त मुंहिंजे ख़्याल सां मां जेको हींअर ताईं सम्झी सघी आहियां त तव्हांजो इहो ई चवणु आहे त गवर्नमेंट या ॿिया इदारा कुझु कनि। उहे ॾिसो मूंखे न आहे ख़बर कनि था नथा कनि, पर उहा ई ॻाल्हि त हर इंसानु पंहिंजी जाइ ते वेही करे कमु करे, त तव्हां बि हथ पेर हणी रहिया आहियो, त इनशाअल्लाह अलाह खां दुआ घुरो त बहितरी ईंदी, इनशाअल्लाह बहितरी ईंदी। ना उमेद न थियणु घुरिजे, उमेद रखणु घुरिजे, उमेद अलाह में ई आहे, ॿियो कंहिं में उमेद न रखो, उमेद अलाह जी ज़ात में आहे। हिकु न हिकु ॾींहुं त चेंजिंग ईंदी। ईअं लतीफ़ चयो आहे त सबर जिन जो सीर तीर न घुसे तिन जो। बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा भाउ तव्हां इहो ॿुधायो त AI जो दौरु आहे, छा था ॾिसो AI छा आहे? ॾिसो AI स्टैंड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस। AI हाणे ई मुंहिंजे ख़्याल में कुझु ई साल थिया आहिनि डेवलप एॾी थी आहे, एग्ज़िस्ट त शुरूआती दौर में कंदी हुई,
पर उन में जेका मॉडर्न तरीक़े सां न आणी वई हुई, उहा जेका हुई पुराणी जेका आउटडेटेड कहिड़ी क़िस्म जी हुई। हाणे त AI एॾी एक्सपेंड थी चुकी आहे ऐं इवन दो AI जे कॾहिं चवंदा हुया त भई कैलकुलेटर जॾहिं फस्ट टाइम आयो हुयो तॾहिं चवंदा हुया त भई हाणे जेके मैथमेटिशियन्स आहिनि उहे हाणे हटी वेंदा, त इन तरीक़े सां हाणे बि चयो वेंदो आहे त भई इवन दो अगरि AI आई त जेके इहे प्रोग्रामर आहिनि या वाइट कॉलर जॉब्स आहिनि इहे हटी वेंदियूं, पर ईअं कॾहिं बि न आहे। AI अगरि डेवलप थिए थी त ॿिए हिसाब सां जेके साम्हूं इहो आहे त ॿियूं बि केतिरियूं जॉब्स क्रिएट थींदियूं AI में। हाणे ॾिसो प्रॉम्प्ट पाण चैट GPT अक्सर हर कोई यूज़ कंदो आहे, मुंहिंजे ख़्याल में पाण सभु यूज़ कंदा हूंदा हुआसीं। चैट GPT में पाण हिकिड़ो प्रॉम्प्ट ॾींदा आहियूं, हाणे प्रॉम्प्ट पंहिंजे हिसाब सां त हिकिड़े क़िस्म जो जेका आहे न इंग्लिश लैंग्वेज आहे, पर प्रॉम्प्ट इंजीनियरिंग बि हाणे हिकिड़ी फील्ड अची वई आहे, हिकिड़े 4 years प्रोग्राम अची वियो आहे जंहिंमें उन में ॿुधायो वियो आहे त भई तव्हां AI खे कीअं प्रॉम्प्ट ॾेई तव्हां जेको आहिनि कमु वठी सघो था क्वेश्चन करिए। त इहो आहे त हाणे बि हिकिड़ी जेका आहे न वर्ड जी हिकिड़ी प्रपोज़ल आयो हुयो जंहिंमें QS रैंकिंग में इहो ॼाणायो वियो त भई AI में जेका आहे न केतिरा परसेंटेज जेका आहे न जॉब क्रिएट थींदियूं ऐं केतिरियूं जेका आहिनि जॉब्स आहिनि उहे हटी वेंदियूं। सो इहो आहे त AI प्लस रोबोटिक्स दुनिया जो फ्यूचर आहे। सही। मां चवणु चाहींदुमि त हिकिड़ो मिसाल आहे मुंहिंजे दिमाग़ जो, त इंसान ॿेड़ी ठाहे ऐं हुनखे पाण ई ॿोड़ींदो। इहो हिकिड़ो इंसानी फितरत आहे। इंसान जेकी बि शयूं ठाहियूं उन मां माना पैसो इंसान ठाहियो, उनखे नोट जी शक्ल इंसान ॾिनी ऐं उनखे ई कमाइण जे लाइ उहो सुबुह तो उथे वरी राति जो महिनत थो करे वरी ॾींहं जो महिनत। छो? सोचण वारी ॻाल्हि त इहा आहे। AI बि आई, AI बि माण्हुनि कीअं आंदी, इन करे आंदी छो त इहो कोविड जेको विच में आयो, पहिरीं माण्हुनि खे बॉन्ड करिणो हो, छो माण्हू बॉन्ड न थियल हुया, माण्हू हेॾे पिया भॼनि होॾे पिया भॼनि, हेॾे सुबुह हेॾे, हाणे हुननि खे बॉन्ड करिणो हो, हिननि खे ऑनलाइन ते आणिणो, हिननि खे डिजिटल ते आणिणो, कीअं आणींदासीं? इहो त सभु शयूं पुराणियूं थियूं हलनि। माना तव्हां यूट्यूब मां इनकम पिया जनरेट कयो, इहो बि पुराणो 2009 खां पियो हले इहो, ऐं AI बि वॾी पुराणी आहे, पर असांखे शऊर हाणे आयो आहे। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। जॾहिं शऊर आयो आहे त तव्हां हिन मां वॾा माण्हू हितां पैसा बि पिया ठाहिनि। बसि पोइ शानज़े खे जेको आहे न रखी ॾिजोसि हिकिड़ो रोबोट वीचारी सॼो ॾींहुं कमु न थी बाबा करे। ईअं वेही सघंदासीं असां रोबोट न, हे बि जेका शइ साफ़ हूंदी सभु कुझु असां कमु नथो करे थी ॾींदई सघे। न, भाॼी पर बि इंसान पचाए कमज़ोर थी ॾींदई। वेंदो। इंसान न बाबा इंसान ठहियल आहे कम जे लाइ। उहो त आहे। इंसान हिकिड़ी जॻह ते वेही रहंदो, चवंदा आहिनि न बुज़ुर्गनि खे त तव्हां थोरो हलचल एक्टिव कयो, रहो, एक्टिव एक्टिव। पर अॼुकल्ह जा माण्हू आहिनि बुज़ुर्ग के बाबा लेट जाओ, क्या कर रहे हो, क्यों बस लेट जाओ, बस ज़्यादा मेहनत नहीं करो। न, उन्हनि खे मोबाइल रहणु घुरिजे, कमु कंदा रहनि। तव्हां यकीन कयो, मुंहिंजी अम्मा खे अलाह साईं सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे, जॾहिं बि डॉक्टर ॾे वठी वेंदी त मां डॉक्टर चवंदो आहे इनको बिठाना नहीं, ये काम, मां चवंदी त मां बैठती नहीं है, त मूंखे डॉक्टर हीअं करे ॾिसंदो आहे, चई आपसे तो माशाल्लाह जवान लग रही है मुझे, और इनको करने दो काम, जो कर रही है करने दो। मां चवंदी हलंदी कर कर कर। एक्टिव माण्हू एक्टिव थो रहे न। ॾिस न, असांजे अपार्टमेंट में अहिड़ी बि आहिनि लेडीज़ जिन जे घर 3 मासियूं रखियल आहिनि, तॾहिं बि उहो चवंदियूं आहिनि असां थकियल आहियूं, ॾाढो कमु। न कमु करणु घुरिजे, ऐं उन सां तव्हां जेको आहे फिज़िकल तव्हांजी हुन में फिटनेस बि आहे, एक्टिव बि रहो था, थक बि थिए थो त निंड बि सुठी थी अचे, निंड बि सुठी। तंहिं करे सॼो घर जो कमु मां कंदी आहियां। पर हिकिड़े तरीक़े सां डाउनफॉल बि आहे असांजे लाइ इहो AI, छो त हिकिड़ी इंसान जी रेडिएशन आहे, हिकिड़ी अर्थ जी रेडिएशन आहे, ॿी तव्हांजे फ़ोन जी बि रेडिएशन आहे। हा बिल्कुलु आहे। ऐं माना तव्हां पाण सोचो त केतिरा इंसान आहिनि सॼी दुनिया में जेके नेचुरल डिज़ास्टर थियनि था न, इहे असल में रेडिएशन जे करे था थियनि। तव्हांखे हाणे ॾिसो, तव्हां थोरो ॾिसंदा हूंदो सोशल मीडिया ते, त जेको अर्थ जो कोर आहे उन जी वजह सां अर्थ रोटेट थो करे, ऐं अर्थ हीअं बि रोटेट थो करे ऐं ऑर्बिट बि थो रोटेट करे। ठीकु आहे। हाणे इंसाननि एॾो पाणी, माना 70% पाणी आहे त 3% सुको आहे अर्थ, हुन मां एॾो पाणी हिननि कढियो आहे त जेको अर्थ जो एग्जिस्ट लेवल आहे उहो थोरो टिल्ट थींदो। जॾहिं टिल्ट थींदो त क्लाइमेट चेंज थींदा, तव्हांखे अर्थक्वेक्स ॾिसणु मिलंदा, तव्हांखे सुनामियूं ॾिसणु मिलंदियूं। उहोई पियो। थोरी देरि पहिरीं मां हिकिड़ी नंढी मिसाल ॾिनी त इंसान ॿेड़ी ठाही हुनखे पाण ई ॿोड़ींदो, बसि इहा ई
इहा ई ॻाल्हि आहे, सही था चओ, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं बसि अलाह साईं असांखे थोरी सम्झ ॾिए, हिदायत ॾिए असां सभिनीनि खे। ऐं गॾोगॾु जेको आहे सॼी दुनिया में जेके बि हालात हींअर असां ॾिसी रहिया आहियूं, चाहे सैलाबी सूरत हाल हुजे या वरी जेके बि हंगामी सूरत हाल आहिनि, जेके बि जंगलनि में ॾिसो था, टर्की में तव्हां ॾिसो हुते जंगल में कीअं बाहि लॻी वई आहे, एॾी बाहि लॻी वई आहे जो मतिलबु अलाह माफ़ु करे। तव्हां ईअं ई ॾिसंदा आहियो त मरगला हिल ते कीअं बाहि लॻी वेंदी आहे, वरी तव्हां अमेरिका में तव्हां ॾिसो उते केॾी बाहि लॻी। त ही कुदरती आफ़ातनि असां नेचर सां छेड़छाड़ ॾाढी करे चुका आहियूं ऐं नेचर हाणे असांखां उहो बदिलो वठी रही आहे। ऐं जॾहिं असां नेचर सां छेड़छाड़ न कंदासीं, उनखे उनजे हिसाब सां रहणु ॾींदासीं त असां बि सुखिया रहंदासीं। हाणे असां छेड़छाड़ ॾाढी करे छॾी आहे। हाणे असांखे थोरो सब्र सां कमु वठणु घुरिजे ऐं असांखे सम्झणु घुरिजे त नेचर जेको आहे रिवर्स थींदी ऐं हू पंहिंजो बदिलो पाण वठंदी, ऐं ईअं ई थी रहियो आहे। सो हिते लास्ट कॉल शो जी वठणु चाहींदसि ऐं उनखां पोइ जेको आहे सभिनीनि खां ख़ुदाफ़िज़ कंदासीं। जी हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैम, छा हाल वाला खैरियत आहे? जी अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? हेलो जी जी अस्सलाम वालेकुम, केरु पियो ॻाल्हाए? जवाद अली कलड़ो पियो ॻाल्हायां, वो लाड़काणे खां। जी 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 कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी बाज़ आहे। ॿुधायो खैरियत आहे? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक। छा चवणु चाहींदव? अल्हम्दुलिल्लाह, एआई जे हवाले सां येलो कलर वारे दोस्त वॾो माशाअल्लाह हाल कयो है, ॾाढी ॼाण थी आहे। अवेस जी 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 हकीकत पुछो, घर खां त ॿाहिरि न निकिरी सघंदुसि माशाअल्लाह। छो ॿाहिरि न निकिरी सघंदो? हेॾी नॉलेज ॾिनी अथई। हकीकत में मोबाइल जेको आहे त माना मुंहिंजो हिकिड़ो मैसेज बि आहे इन ई वक़्त में मां तव्हांखे ॾींदुसि त मोबाइल जे सुठे तरीक़े सां इस्तेमालु कजे त बहितर थींदो। हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ॾिसो ये नौजवान नस्ल आहे, असां वटि जेका बि वेठी आहे, ये नौजवान नस्ल वेठी आहे, वक़्तु हिननि जो आहे अॻिते, ऐं हींअर असांखे जेको आहे हिननि खां सिखणु घुरिजे। बहितर आहे। मुंहिंजी एज ईअं ई थींदी, पर चवण मक़सदु त हिकिड़ो असां घुमण फिरण में टाइम घणो पियो ॾियूं, पर हम सॼी संगत जेके बि मुंहिंजा भाइर वेठा आहिनि उन्हनि खे सलाम हुजे मुंहिंजे तरफ़ां। प्रोग्राम तमामु बहितर आहे। मुंहिंजी मदर ॾिसे पई, उहो शुगर जा पेशेंट आहिनि, पर जॾहिं बि तव्हां प्रोग्राम ॾिसंदव ॾाढो बहितर थी वेंदो आहे। वॾी महिरबानी, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ऐं वाकई असांखे पंहिंजे नौजवान नस्ल मां, पंहिंजे औलाद मां, पंहिंजे ॿारनि मां असांखे हींअर सिखणु घुरिजे, छो जो हू हींअर इलाही कुझु पढ़ी रहिया आहिनि, इलाही कुझु नॉलेज गेन करे रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं हू पेरेंट्स खे का शइ सम्झाइनि बि था त पेरेंट्स खे बि घुरिजे त उन्हनि जी ॻाल्हि ॿुधनि, उन्हनि जी ॻाल्हि खे अंडरस्टैंड कनि ऐं उन्हनि सां गॾु गॾु पाण बि उहा नॉलेज हासिलु कनि, जेका मां पहिरियां ॻाल्हि करे चुकी आहियां। सो हींअर जेको वक़्तु आहे, चवंदा आहिनि त पढ़ाई जी का उमिरि न हूंदी आहे। तव्हां मनीषा कोइराला खे ॾिसो त हिन उमिरि में अची 50s 60s में अची करे हुन अमेरिका में डॉक्टर्स डिग्री हासिलु कई आहे। त जॾहिं हूअ डॉक्टर थी सघे थी, प्रोफेसर थी सघे थी, त असां छा आहियूं? असां त कुझु बि कोन आहियूं। हू त वॾा बॉलीवुड जा एक्टर्स आहिनि, ऐं जेकॾहिं हू पढ़नि था त असांखे बि पढ़णु घुरिजे। ऐं हींअर त मां कुझु ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते ॾिठो हुयो, शायदि KPK जो हुयो, अलाए पंजाब जो हिकिड़ो वॾी उमिरि जो भाई हो, उन बि जेको आहे का न का डिग्री वरिती आहे। ऐं उन ते कॉमेंट्स इहे पिया अचनि त हाणे हिन उमिरि में पढ़े पियो, पेर क़बर में अथसि, सुभाणे मरी वेंदो, ऐं हींअर हिन नॉलेज हासिलु कई आहे। ग़लति कॉन्सेप्ट आहे इहो असांजो। तव्हांखे कहिड़ी ख़बर त हुनजा पेर क़बर में आहिनि या उहो सुभाणे मरी वेंदो? थी सघे थो उन खां पहिरियां तव्हां ई मरी वञो। वी नेवर नो त कंहिंजी ज़िंदगी केतिरी आहे, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह खे ख़बर आहे। असां वही ॻाल्हि आहे न, कॉमेंट करणु ॾाढो सवलो हूंदो आहे। का बि शइ ॾिसंदासीं असां हुन ते कॉमेंट कंदासीं, असांखां कंहिंजी न ख़ुशी बर्दाश्त थींदी आहे, न कंहिंजी सक्सेस बर्दाश्त थींदी आहे। असां पंहिंजो पाण खे एॾो डिग्रेड करे छॾियो आहे, असां पंहिंजो पाण खे एॾो घटि सम्झूं था ॿियनि खां, जो असां ओसी ताईं जॾहिं पहुची नथा सघूं त असां अॻे खे जेको आहे न टारगेट कंदा आहियूं ऐं उन ते जेको आहे न कीचड़ उछालींदा आहियूं, जंहिंखे असां गप चवंदा आहियूं। सो बहरहाल इहे कम न कयो, पंहिंजो पाण में शऊर पैदा कयो, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोशल मीडिया ते ट्रोल कयो, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयो ऐं सुठा सुठा दोस्त रखो, त इनशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी में बि बहितरी ईंदी। इन बुरी संगत खां निकिरो, बुरी शयुनि खां निकिरो, त तव्हांजी ज़िंदगी में सुधार अचे। जॾहिं असां बुरी संगत में रहंदासीं, बुरी शयुनि में रहंदासीं, त असां बुरो ई सोचींदासीं, नेगेटिविटी ख़तमु कयो। सो इनशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदासीं सुभाणे। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे
में RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। आंगन वारी छांव